बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम एंड अ वेरी गुड मॉर्निंग नाज़रीन। पंहिंजी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था। मां आहियां तव्हांजी होस्ट उनसा शाह, मूंसां गॾु आहिनि सजाद सुहाग। कीअं आहियो उनसा? तव्हां ठीकु आहियो? ठीक ठाक। कीअं रहियो तव्हांजो वीकेंड? वेरी गुड मॉर्निंग। तव्हां ठीकु आहियो? ज़बरदस्त वीकेंड हो। हैप्पी ज़बरदस्त। तव्हां छा कयो वीकेंड ते? मां मानी पचाई, बोर ठाहियो, घर जी सफ़ाई कई, झाड़ू पोची, जेको मर्दनि जो कमु हूंदो आहे। जी दोस्तों, सभिनी खे दिलि जी गहराइनि सां भलीकार ऐं अस्सलाम वालेकुम। वेरी वेरी गुड मॉर्निंग, एनर्जेटिक मॉर्निंग। ऐं जेके असांखे जिथे जिथे भाउर भेनर ॾिसनि था उन्हनि खे सलाम क़बूल पए। इन दुआ सां त रब पाक हींअर ते महिरबानी कई आहे, आईंदा बि रब पाक ई महिरबानी कंदो तव्हां असां ते। ऐं असांजी हूंदी आहे कोशिशि, बाक़ी उनखे कीअं साबिया मिलंदी इहो मुंहिंजो परवरदिगार पंहिंजे करम सां कंदो आहे। सो असांजी वरी इहा दुआ हूंदी आहे त रब पाक सभिनी जे घरनि में खोड़ सारी ख़ुशियूं ॾिए, आसानियूं अता करे। ऐं खोड़ माण्हुनि जा कम रुकियल हूंदा आहिनि, के ज़हन में हूंदा आहिनि, के ऑफिसिस में हूंदा आहिनि, के फाइल्स में हूंदा आहिनि। अलाह करे उहे जल्दी जल्दी थी वञे ऐं ज़हनी सुकून मिले सभिनी खे, ताकी ज़िंदगी जी हिन वहिंवार खे अॻियां खणी हलिजी ऐं जेके टारगेट्स आहिनि ज़िंदगी जा, मक़सद आहिनि, उहे जल्द अज़ जल्द पूरा थियनि। असां बिल्कुलु ठीकु आहियूं, उमेदु रखूं था तव्हां बि हैप्पी हूंदा। हाँ, त उनसां तव्हांजो वीकेंड ज़बरदस्त गुज़रियो। उनसां खां ज़रूरु पुछंदासीं त आख़िर इन जो राज़ छा हुयो? बिल्कुलु, राज़ इहो आहे की अॼु संडे ते मूं लाइ स्पेशल कमु कयो। जॾहिं माण्हू सोचंदो आहे न नेकी कजे त कंहिंखे ॿुधाइजे, शेयर न कजे, पर कुझु अहिड़ियूं कम बि माण्हू शेयर करणु घुरिजे ताकी ॿिया बि माण्हू मोटिवेट थियनि। त मूं घर जा जेके बि असांजा मुलाज़िम हुआ उन्हनि सभिनी खे मां वैक्सीनेशन लाइ खणी वई हुअसि। पहिरीं त उन्हनि जो जी बिल्कुलु कोड वग़ैरह करायो NIC ते, उन खां पोइ मां उनखे उन्हनि सभिनी खे 3-4 ॼणा हुआ, उन्हनि सभिनी खे मां वैक्सीनेशन कराई ऐं मूंखे काफ़ी प्राउड फील थियो। पोइ हाणे सुभाणे मुंहिंजे घर में हिते असां बस खड़ी काहे अचूं, हिते खोड़ माण्हू मूंखे अखि में जी वैक्सीनेशन आहे कराई ऑफिस में, उन्हनि सभिनी खे वठी वेंदासीं पाण ऐं उनजी वैक्सीनेशन कराईंदासीं। जी दोस्तों, इन सां गॾोगॾु असां वटि अॼु सुबुह जो महिमान बि आहिनि ऐं महिमान जो तालुक़ जुडिशरी एडवोकेसी सां चइजे, पर कोर्ट सां उन्हनि जो रोज़ जो अचणु वञणु, रोज़ मसला मसाइल, झेड़ा, दरख़्वास्तूं, केस असां लाइ या आम माण्हू जे लाइ इहो हूंदो आहे त यार कोर्ट में अलाह ख़ैर करे कोर्ट में केरु वेंदो, कीअं वेंदो, ऐं कोर्ट जो ॿियो नालो झेड़ो ऐं अहिड़ियूं शयूं फ़ैसिला जिते फ़ैसिला थींदा हुजनि, जॾहिं माण्हू कोर्ट जो मसला हल सभु ॾिजी वेंदा आहिनि कि माण्हू जेको आहे न कीअं केसिस कंदो, वरी झेड़ा थींदा, वरी क्रिमिनल्स खे फेस कंदो। हा, त बहरहाल हिननि जो त रोज़ जो कमु आहे, हिननि जी दुआ हूंदी आहे त कोर्ट में रौनक लॻी रहे। त सो बहरहाल अॼु कचहरी कंदासीं। असांजो उहे भेनरूं जेके चाहिनि थियूं त पंहिंजी लाइफ में कुझु ॿियो कनि ऐं गुज़िरियल 10-12 सालनि खां वठी, जेकॾहिं 2007 जी ॻाल्हि कयूं जॾहिं खां ही किसो थियो हुयो, तॾहिं खां वठी वकील भाउर असांजा ॾाढा जज़्बाती बि नज़र आया, अॻियां बि आया, एनर्जेटिक नज़र आया, मूवमेंट्स में असांखे नज़र आया। सो अॼु बहरहाल असांजूं अॼु जेके एडवोकेट आहिनि उहे असांखे उन्हनि जॉइन कयो आहे, जंहिंमें ज़हरा जबीन ऐं महविश रफ़ीक। वेलकम कहते हैं हम आपको। ज़हरा कैसी हैं आप? ठीक है, मॉर्निंग, कैसे हैं आप सब लोग? ऐं महविश तव्हां ठीकु आहियो? कहिड़ी सां तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु। हिकु त मूंखे ॾाढो सुठो लॻो त महविश जो तालुक़ु पिंडी सां आहे, KPK सां आहे, पर एॾी सुठी सिंधी थियूं ॻाल्हाइनि, ज़बरदस्त। राज़ ॿुधायो सिंधी सिखण जो। सिंधी सिखण जो राज़ मुहबत हूंदी आहे, कंहिं शइ सां बि, कहिड़े शहर सां बि, जिथे रहूं था हू ज़बान न अचे त पोइ। केतिरे अरसे खां तव्हां हिते आहियो? मां त पैदाइश खां वठी हिते आहियां, पर सिंधियुनि सां गॾु जॾहिं मां वकालत में आई आहियां त पोइ सिंधियुनि सां गॾु मुंहिंजो इलाही ताल्लुक़ रहियो। सिंधी सिखण खे घणा साल थिया आहिनि महविश? मूंखे 3-4 साल थी विया आहिनि, पर हाणे पकी थोरी घणी पकी थी वई आहे। अच्छा, 3 साल थोड़ी कच्ची। यानी कि अगर कंपैरिजन करूं 3-4 साल त इलाही घटि अरसो आहे तव्हां सिखी वरिती। 3-4 साल में मां हिकिड़े साल में सिंधी सिखी। मूंखां वधीक सुठी पिया ॻाल्हायो। आपने कोशिश नहीं की अभी? नहीं, एक्चुअली मेरा थोड़ा सा कम इंटरेक्शन है। नहीं तो आजकल मेमोरी कार्ड आता है, वो डाउनलोड कर लें। एक्चुअली हमारा प्रोफेशन ऐसा है कि इसमें दरअसल टाइम बहुत कम होता है कि अपनी हैबिट्स को हम अपनी रूटीन लाइफ में इतने ज़्यादा मज़ीद और चीज़ों को ऐड कर सकें। अच्छा, जनरल प्रैक्टिस है आपकी, ज़्यादातर कौन से मसाइल आते हैं आप दोनों के पास? फैमिली से रिलेटेड इश्यूज़ हैं हमारे पास, सिविल मैटर्स हैं, और कस्टम्स में भी हम देखते हैं, टैक्स साइट पे भी हम देख रहे हैं, डिफरेंट काइंड ऑफ केसेस। अच्छा, फीमेल्स को देखकर ये होता है ना कि सिर्फ फैमिली इश्यूज ही आने चाहिए?
नहीं, ऐसा नहीं होता। ऐसा नहीं है। अगर आप आसमा जहांगीर साहिबा को देखें तो उन्होंने ह्यूमन राइट्स के ऊपर उनका बहुत ज़्यादा था, मतलब ये ज़रूरी नहीं है, इट डिपेंड्स ऑन एडवोकेट आई गेस, या इट डिपेंड्स ऑन ह्यूमन कि वो किस तरह की फील्ड को चूज़ करते हैं। हर बंदे की अपनी लाइकिंग डिसलाइकिंग होती है। और जो आप सिंधी सीखने की बात कर रहे हैं तो मैं उसमें एक चीज़ ज़रूर ऐड करूँगी, मेमोरी कार्ड तो मैडम ले लेंगी, लेकिन मसला वहाँ पर आएगा कि बोलेंगी नहीं तो सीखेंगी कैसे? डाउनलोड करेंगी। प्रैक्टिस मेक्स अ परफेक्ट मैन आई गेस। लैंग्वेज तो बोलने से आती है, मैंने जो सीख ली तो वो इस वजह से क्योंकि मैं स्टार्ट में जब बोलती थी थोड़ा बहुत करके, कभी कैसे, पहले तो मुझे शुरू में समझ ही नहीं आती थी। अच्छा, इनिशियल स्टेज पे तो मुझे यही नहीं पता था कि बोल क्या रहे हैं, लेकिन आहिस्ता आहिस्ता जब मैंने खुद उसमें इंटरेस्ट लिया ना तो वो फैमिली भी आपकी बोलती है? नहीं, किसी को भी नहीं, लेकिन मेरे छोटे भाई को थोड़ी बहुत मैंने सिखा दी है घर पे, उसके साथ बोल के वो मुझे सिंधी में बात। ये लैंग्वेजेस तो सारी आनी चाहिए जितनी बिल्कुल। अच्छा, एक जनरल एक कॉमन एक क्वेश्चन है, वो ये है कि नॉर्मली ये कहा जाता है कि वकील तो बहुत बोलते हैं, वकील का काम भी बोलना है सारी चीज़ें, लेकिन औरतों के हवाले से कहते हैं कि जो नॉर्मल औरतें होती हैं वो 7,000 वर्ड्स बोलती हैं पर डे, और मर्द जो होता है वो 2,000 वर्ड्स बोलता है पर डे के हिसाब से, और औरत अगर वकील हो तो उसको फिर कितनी दफ़ा मल्टीप्लाई किया जाए? जब वो वकील हो जाती है तो मैं ये समझती हूँ कि शायद उसके वर्ड्स जो हैं वो फिर प्रॉपर एक प्रैक्टिस के तौर पर आ जाते हैं, या ये समझ लें आप कि वो प्रोफेशनल वर्ड्स होते हैं, वो फिर प्रोफेशनल वर्ड्स में आ जाता है, उसकी एक ड्यूटी में आ जाता है। मतलब मेल जो लॉयर्स हैं वो नहीं बोलते हैं, कम बोलते हैं क्या? ऐसी कोई बात नहीं है, मैंने कहा ना कि हर बंदे की अपनी अपनी एक नेचर है। अगर कॉर्पोरेट साइड पर आप चली जाएं तो वहाँ पर इतना बोलना नहीं होता है। अच्छा, जिस तरह क्रिमिनल में आप चले जाएंगे या सिविल प्रॉपर्टी के केसेस की तरफ चले जाएंगे जहाँ पर वाकई एक जरा होती है, चीज़ें होती हैं जहाँ पर बोलना पड़ता है, तो मैट्रिक्स के ऊपर भी डिपेंड करता है मेरे ख्याल से। अच्छा, ये तो आप जो भी प्रैक्टिस करते हो, हम आज आपसे थोड़ा अलग से सवाल करने की कोशिश कर रहे हैं कि जज साहिबान का रवैया टूवर्ड्स फीमेल एडवोकेट और मेल एडवोकेट डिफरेंस होता है? देखिए, जो भी कहूँगी सच कहूँगी, सच मैं इसमें आपको एक चीज़ ऐड जरूर करूँगी, इसमें एक चीज़ ऐड करूँगी कि ये तो आप सिर्फ जुडिशरी के हवाले से पूछ रहे हैं, अगर आप कॉमन लाइफ में भी देखें तो सबसे पहले हमें ये सिखाया जाता है कि औरत है, इसका एहतराम करें। आप भी हैं माशाल्लाह से जेंटलमैन है, तो अब आपसे जब घर में मामा सबसे पहले बोलती होंगी बेटा माँ है, बहन है, बेटी है, बीवी है, तो इसी तरह से जब वाकई हम जाते हैं तो ये ज़रूरी नहीं, उस पर हमें कोई ऐसे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कोई रिलीफ नहीं मिलता, लेकिन एक रिस्पेक्ट तो वो तो ड्यू है डेफिनेटली। और अगर सामने वाला वकील मर्द हो और आप, तो उनके रवैयों में एक दूसरे को वो करते होते हैं ना बात। इंसान जो है, मैं समझती हूँ कि अपनी ज़बान अगर अच्छी है ना तो सामने वाला वकील, अगर आप वो कहीं पर आगे पीछे भी हो रहे हैं या कहीं कोई तल्ख कलामी की भी बात आ जाती है, तो इंसान का काम है कि वो उसको इतने पोलाइट वे में लेकर आ जाए, क्योंकि नरमी में वो ताकत है जो सख्ती में नहीं है। हालांकि पानी कितना नरम है कहा जाता है, लेकिन देखिए अगर आ जाए तो वो पूरे के पूरे शहर ले जाए। तल कलामी वकील है, हाँ। नहीं वैसे प्रोफेशनली तो केसेस में कभी हो जाता है, हो ही जाता है, लेकिन पर्सनली फिर जब कोर्ट से निकलते हैं तो भी वो होता है। कभी बेचारे मर्द हजरात घर से डांट खाकर आ जाते, कभी लेडीज घर से डांट देकर चली जाती, तो कहीं ना कहीं वो देकर आती है, ये कहीं ना कहीं हो ही जाता है। क्या बात कही आपने, कभी कभी मर्द हजरात घर से डांट खाकर आते हैं और कभी कभी लेडीज डांट देकर आती हैं, तो बात तो सच है, लेकिन बात है रसवाई। कोई मानता है, बाकी तो सारे बोलते हैं। आपने ये जो एज अ करियर बस शौक से किया या शुरू से इस चीज़ का शौक था? सच बताऊं तो ये इट्स बाय लक। अच्छा, इट्स बाय लक। मेरा तो वैसे शौक था कि मैं कंप्यूटर में MIT करूं, बट आफ्टर बीकॉम ऐसे सिनेरियोज बने कि बस यकदम ये मेरे सर की मेहरबानी है, फिर उन्होंने कहा नहीं आप मेरे ही फर्म में से, मैं वहाँ पर कोऑर्डिनेटर थी, तो मेरी फर्म में से जब वो एक मारिया थी वो जज बन गई। जब जज बनी तो उसके बाद मुझे मेरे सर ने बड़ा मोटिवेट किया, उनकी बेटी के साथ फिर मैंने लॉ किया, तो उन्होंने मुझे बड़ा मोटिवेट किया कि तुम में जर्म्स हैं, तुम वकील अच्छी बन सकती हो और फिर इंशाल्लाह आगे जज भी अच्छी बन सकती हो, तुम में कॉम्पिटेंसी लेवल है और सब चीज़ें हैं, तुम में कॉन्फिडेंस है। तो मैंने कहा ठीक है, तो फिर इनिशियल स्टेज पे फिर उन्होंने बड़ा मेरा साथ दिया, एडमिशन लेके दिया, सारी चीज़ें की, फिर घर वालों को भी थोड़ा सा वकील बन रही है, सारों ने पहले तो बड़े एतराज़ किए कि भाई नहीं, वकालत अच्छा शोबा नहीं है, लेडीज़ के लिए नहीं है, ये नहीं है, वो नहीं है, मगर मैंने वही बात की कि ये लक की बात है। किसी एस्ट्रोलॉजर से आपने कभी मशवरा किया? कभी भी नहीं।
ہاتھ دکھایا ہمیشہ اللہ کی ذات پہ ہاتھ دکھایا ہمیشہ 5 وقت شوق تھا کبھی مجھے بچپن اس کا میں شوق ہے لیکن اس پروفیشن کے حوالے سے نہیں, کیونکہ میں بینکر بننا آئیڈیلائز کرتی تھی. اوکے تو لیکن بس پھر وہ ہو نہیں سکا. وہ ہوتا ہے نا کہ 2-3 پروفیشنز بندہ جو ہے نا وہ ہو جاتا ہے کہ کون سا چوز کرنا چاہیے. جی ایسا ڈبل مائنڈیڈ بھی ہو جاتا ہے. ہاں نہیں مگر یہ ایس چوز نہیں, بس یہ ایکسیڈنٹلی میں اس سائڈ پر آ گئی. آپ بھی ایکسیڈنٹلی آئے؟ ہاں نہیں, کیونکہ میں آفٹر گریجویشن مجھے اکنامکس کی طرف میرا انٹرسٹ تھا, لیکن پھر وہی ہوتا ہے نا کہ آپ کے گروپ ہوتا ہے, فرینڈز ہوتے ہیں, فرینڈ سرکل ہوتا ہے, تو آپ ان سے باہر نہیں نکل پاتے. تو ان لوگوں نے جو ہے 1 سال کا گیپ دے دیا, تو اس گیپ کی وجہ سے میں نہیں چاہتی تھی کہ میں کچھ اپنا ٹائم اس طرح سے ضائع کروں, تو میں چاہتی تھی میں کچھ نہ کچھ ضرور کر لوں. تو پھر اس طرح پہ میں نے لاء میں ایڈمیشن لیا. تو یہ کچھ نہ کچھ میں آ گیا آپ کی زندگی؟ ہاں, یہ میں اتنا زیادہ پریفرنس نہیں کر رہی تھی اس کے لیے. ایون کہ میں نے ڈگری کرنے کے بعد بھی کچھ سال پرائیویٹ سیکٹر میں کام کیا, ملٹی نیشنل کمپنیز کے ساتھ. تو پھر اس کے بعد پھر میں نے پریکٹس اسٹارٹ. کیونکہ یہ میں اسٹرالوجی کی بات سے, ہمارا جو ہے نا ایک سیگمنٹ بھی ہے ٹیرو کارڈ ریڈنگ, اس میں ہم لوگ ایریز سے لے کر پائسس کے بارے میں بتاتے ہیں کہ آج کا دن آپ کا کون سا اسٹار؟ لیبرا. آپ کا لیبرا. اسکارپیو. چلیں بھائی آج ان سے ہمیں بتائیں کہ اسکارپیو اور لیبرا کے ساتھ کیا آپ نہیں بتائیں گے؟ جی آپ نہیں بتائیں گے؟ نہیں, آج میں تھوڑا سا خاموش ہوں. کیوں؟ تاکہ میں آپ کو آج چانس دیتا ہوں کہ لوگوں نے مجھے کہا ہے کہ آپ کی باتیں بہت سچ ہیں. آپ کی؟ ہاں, جو میں اپنے حساب سے کرتا ہوں نا, تو آپ یہاں سے بتائیں گی, میں اپنے دماغ سے بتاؤں گا. خود ہی بتائیں گے. زبردست, کیا اسکلز ہیں. اچھا, ایریز سے سٹارٹ کرتے ہیں. ایریز کا سٹارٹ کयूं था. व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड आयो आहे एरीज़ लाइ. अॼु जो ॾींहुं, मंडे जो ॾींहुं जेको एरीज़ वारनि लाइ सुठो बि रहंदो, पॉज़िटिव बि रहंदो, कुझु नेगेटिविटी बि रहंदी, पर माण्हू पॉज़िटिविटी ॾांहुं अगरि सोचे त वधीक सुठो आहे. इलाही सारा चांसिस तव्हांखे मिलंदा, इलाही सारी अपॉर्चुनिटीज़ तव्हांखे मिली सघनि थियूं. थी सघे थो तव्हां कंहिंजो इंतज़ारु पिया कयो, कंहिं ख़ासि अपॉर्चुनिटी, कंहिं ख़ासि चांस जो, त उहो मिलण जो काफ़ी इम्कानु आहे. टॉरस लाइ कार्ड आहे द एम्परर जो, ऐं एम्परर जो कार्ड चवे थो कि तव्हां वटि अथॉरिटी आहे, तव्हां वटि भरपूर सलाहियतूं आहिनि, कैपेबिलिटीज़ आहिनि, पर तव्हांखे सिर्फ़ु इस्तेमालु करण जी देरि आहे. टॉरस खां पोइ कहिड़ो स्टार आहे? ॾिसो, मां तव्हांखे इम्तिहान तव्हांजो वठंदी रहंदसि. जेमिनाई. हा, ज़बरदस्त. जेमिनाई लाइ कार्ड आयो आहे क्वीन ऑफ सोर्ड्स जो, ऐं इहो कार्ड चए थो कि दिमाग़ सां फ़ैसिलो कयो, दिमाग़ सां सोचो. हर वक़्तु दिलि जा फ़ैसिला या दिलि सां सोचणु न लॻंदा आहिनि, इमोशनल न थींदा करो, बल्कि जेके बि फ़ैसिला कंदा करो, अॼु जा जेके फ़ैसिला आहिनि उहे इमोशनल फ़ैसिला न हुअणु घुरिजनि, बल्कि प्रैक्टिकल फ़ैसिला हुअणु घुरिजनि. जेमिनाई खां पोइ आहे कैंसर. कैंसर खां पोइ आहे वर्गो. न, अच्छा, ग़लती थी वई. अच्छा, न मां मतिलबु वापसि वठी छॾींदो, मूंखे देरि न लॻी आहे. कैंसर खां पोइ आहे 5 ऑफ पेंटिकल. कैंसर जो कार्ड आहे 5 ऑफ पेंटिकल्स, ऐं इहो चए थो कि अॼु तव्हांखे को नुक़सानु थी सघे थो, का डॉक्यूमेंट, का ज्वेलरी, का बि पैसनि जो बि तव्हांखे नुक़सानु थी सघे थो. तव्हांखे पंहिंजी क़ीमती शयुनि जी हिफ़ाज़त करणु घुरिजे. कैंसर खां पोइ आहे लियो. द हर्मिट. अॼु थोरो ख़ामोश रहिजो, वधीक अगरि तव्हां ॻाल्हायो था, पंहिंजी आदत ते कंट्रोल कयो. त पोइ केस थी सघे थो? केस थी सघे थो, ऐं केसिस वारा असां वटि आहिनि. वकील असां वटि तव्हांखे ॾींदासीं. वर्गो जे लाइ कार्ड आयो आहे द स्ट्रेंथ जो. हिमत कयो, ऐं कॾहिं कॾहिं तव्हां जेको आहे हिमत हारे छॾींदा आहियो. हिमत न तव्हांखे हारणु घुरिजे, बल्कि तव्हांजी पंहिंजी विल पावर इस्तेमालु करणु घुरिजे, स्ट्रेंथ इस्तेमालु करणु घुरिजे. वर्गो खां पोइ आहे लिब्रा. लिब्रा है ना, आप किसका है? आपका. जी, आज अच्छा बताइएगा. अच्छा, द टावर जो कार्ड आहे. कुझु अनएक्सपेक्टेड थींदो तव्हां सां, जंहिंजी तव्हां उमेद न कई आहे, उहा शइ तव्हांखे मिली सघे थी. उहा शइ जेका आहे ख़ुशख़बरी मिली सघंदी, गुड न्यूज़. अचानक तव्हां ट्रैवल ते वञी सघो था, अचानक तव्हां शो बि करे सघो था, ऐं का अनएक्सपेक्टेड शइ तव्हां सां थींदी थी सघे थो. अचानक तव्हां शॉपिंग ते हलिया वञो, तव्हांजो जेको घर वारो आहे तव्हांखे इलाही सारा पैसा ॾे, ऐं तव्हांखे चए अॼु तव्हां जेको आहे न शॉपिंग कयो. वाह भई वाह. थी सघे थो न ईअं. घर वारे जो दिमाग़ अगरि सही न हूंदो त. लिब्रा खां पोइ आहे स्कॉर्पियो. मेरा भी स्कॉर्पियो है. अब तो बहुत ही अच्छा. हाँ, इसलिए मैं हमेशा स्कॉर्पियो की अच्छी अच्छी बातें बताती हूँ. स्कॉर्पियो लाइ कार्ड आयो आहे 3 ऑफ पेंटिकल्स. ज़बरदस्त कार्ड आहे. इहो चए थो तव्हांखे अॼु पैसा मिलंदा, मीटिंग्स थींदियूं, ऐं गुड न्यूज़, ऐं पुराणा दोस्त बि तव्हांखे मिली सघनि था. शेयर वेयर कंदा आहियो?
मतलब ये न पैसा भी सब मिलंदा है इनका गुड न्यूज़ मिलंदी है हां छो शेयर पाण ते कयूं रखदा भई है शेयर कंदा बिल्कुल भी शेयर न करणु घुरिजे न न शॉपिंग ते न पाण सां गॾु शेयर कंदा आहियूं हां शेयर छो कयूं भई कंहिंसां स्कॉर्पियो खां पोइ आहे सेजिटेरियस 4 ऑफ सोर्ड पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो जंहिंजो स्टार जेको आहे वो सेजिटेरियस आहे पंहिंजी हेल्थ जो ख़्यालु रखो ऐं तव्हां कॾहिं कॾहिं ओवर थिंकिंग कयो त ओवर थिंकिंग खे कंट्रोल करण जी कोशिशि कंदा कयो ठीक है सेजिटेरियस खां पोइ कहिड़ो आहे कैप्रिकॉर्न हाँ कैप्रिकॉर्न कैप्रिकॉर्न एस ऑफ सोर्ड अॼु को नई बिगिनिंग जी करण जो मूंखे नज़र पियो अचे न्यू स्टार्ट पियो थिए कंहिं बि शइ जो नई जॉब नयो रिलेशनशिप का बि अहिड़ी शइ न्यू ट्रैवल थी सघे थो नयो ॾींहुं हूअं बि वीक जो फर्स्ट डे आहे मंडे आहे त का नई बिगिनिंग ज़रूरु कजो अगरि तव्हांजो इरादो बि आहे प्लान आहे त ज़रूरु हुन ते एक्शन कजो अच्छा एक्वेरियस सिखो पिया तव्हां आहिस्ता आहिस्ता काफ़ी सिखी विया आहियो सुठा स्टूडेंट आहियो तव्हां मुंहिंजा एक्वेरियस लाइ ज़बरदस्त कार्ड एस ऑफ कप्स जो आहे प्यार मोहब्बत लव रोमांस जो ॾींहुं आहे न्यू बिगिनिंग जो ॾींहुं आहे नए रिलेशनशिप में अची सघो था नयो को दोस्त बि ठाहे सघो था अॼु एक्वेरियस खां पोइ कहिड़ो आहे पाइसिस छॾियो हाणे अॼु पाइसिस जो नथा कयूं छॾियो मां इनका पाइसिस है ना इसलिए जरा देर से आखिरी होता है ये हाय 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 अॼु त सुठो कार्ड अची वियो था सुठो अची वियो ज़बरदस्त ॾिसी वठो भई ज़बरदस्त हाणे सही है 9 ऑफ कप्स जो कार्ड आहे विश कम ट्रू जो अॼु तव्हांजी का ख़्वाहिश पूरी थींदी एक्चुअली ये कार्ड रोमांस जो हूंदो आहे लव जो हूंदो आहे पार्टनरशिप जो हूंदो आहे त तव्हां घरवारी सां घरवारे सां दोस्त सां मुलाक़ात थी सघे थी सुठी का किथे थी सघे थो तव्हां किथे ट्रैवल ते हलिया वञो या किथे मतिलबु टाइम स्पेंड करे सघो था हिकु ॿिए सां गॾु चलो भाई ये तो है कार्ड्स अॼु जा ऐं जेके स्टार्स हुआ उन्हनि लाइ यादि करे छॾियो त अॼु मूंखे छा करिणो आहे कहिड़े पासे डाइवर्ट करिणो आहे पंहिंजे पाण खे या को डाइवर्जन वठिणो आहे सो बहरहाल असां वटि महविश रफ़ीक ऐं ज़हरा जबीन आहिनि आई कुकिंग करती हैं आप लोग घर में या सारा दिन कोट सबसे पहले हमारे सिस्टम में क्या होता है माँ बाप सबसे पहले मतलब हम तो मिडिल क्लास से ताल्लुक़ रखते हैं तो सबसे पहले हमें सिखाया जाता है कि बेटा इखलाक तमीज़ ये वो उसके बाद जैसे थोड़ी सी लड़की बड़ी होती है तो सबसे पहले बेटा कुकिंग क्योंकि ये नहीं आएगा तो अगला घर कैसे संभालोगी मतलब एक जर्नलिज्म के ऊपर अगर हम बात करें बीइंग अ पाकिस्तानी लेकिन मैं ये समझती हूँ कि इन सारी चीज़ों के अलावा भी लड़कियों को सबसे ज़्यादा एजुकेशन पर ही ध्यान देना चाहिए बिल्कुल उनके अखलाकियात के ऊपर ध्यान देना चाहिए जो है ना खाना पीना तो रिस्क है ये तो कहीं ना कहीं से वो तो जानवर भी खा ही लेते हैं ना लेकिन कुकिंग के हवाले से बात जो आपने की तो बिल्कुल कुकिंग शुरू दिन से मामा ने 9-10 से जब स्टार्ट हुए थे तो बेटा सबसे पहले ये बनाओ रोटी बनाना आती है गोल आती है बिल्कुल गोल रोटी हमारी अदी शेफ जो है अदी नसीम जो है वो भी ज़बरदस्त कुकिंग करती हैं और डेली हमें ज़बरदस्त खाने खिलाती हैं अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग अदी नसीम कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जो शुक्र तव्हां ॿुधायो कीअं आहियो ज़बरदस्त अॼु फ्रेश पिया लॻो इलाही थैंक यू फ्रेश थियणो पवंदो आहे मंडे मॉर्निंग फ्रेश थियणो होते नहीं है लेकिन करने की कोशिश करते हैं कि बहुत अच्छा मंडे को बहुत मुश्किल होता है सुबह उठना और वो वीकेंड के बाद ऐसा नहीं है मैं तो बहुत रिलैक्स होती हूँ मुझे मंडे की मॉर्निंग उठना सबसे ज़्यादा अच्छा लगता है कि यार बंदा संडे वाले दिन जब इतना रेस्ट कर लेता है तो फिर मंडे को तो उसको बिल्कुल फ्रेश होना चाहिए सही डिपेंड करता है डिपेंड नहीं वो असल में सैटरडे संडे की रूटीन जो है वो थोड़ी सी आउट हो जाती है इस वजह से मुश्किल हो जाता है मंडे उठना लेजी हो जाता है ना हाँ अदी नसीम चाहता था चिकन हैदराबादी कदे हांगकांग कदे हैदराबादी कदे हांगकांग से होके कराची से पहुंचे हैदराबाद और आपने कभी दादू बिरयानी ट्राई की दादू फिर आगे दादू बिरयानी हम आपको कभी खिलाएंगे आस्ते ओने विंदासे आस्ते सुभाणे जाम शोरे हल जो जाम शोरे डालो ना जी चिकन हैदराबादी में चिकन 1 किलो लूण मिर्चूं मिर्च जेके गोल हल्दी हेड हल्दी थूम अदरक तो विझंदा हूंदा तव्हां ज़रूर जी जी है ना सुका दाना पिसियल अच्छा हाँ इनमें ये सीजनिंग में ये थी विया बाकी हाणे वेजिटेबल में आहिनि पटाटा बसर सावा मिर्च थूम अदरक इन जो पेस्ट पोइ असां इन्हनि खे
ठाहींदासीं पियोसीं पहिरीं ऑयल विझंदासीं ऑयल विझी बसर विझी पोइ ज़ीरो विझंदासीं सही आहे साबित जीरो। ज़ीरो साबित जीरो असां त ज़ीरो चवंदा आहियूं तव्हां जीरो चवंदा आहियो तव्हां ज़ीरो चवंदा असां त ज़ीरो चवंदा आहियूं ज़ीरो उहो ज़ीरो ई चइबो आहे न जीरो चइबो आहे जीरो चइबो सिंधी में जीरो सिंधी में हा जीरो टिपिकल चइबो आहे। असांजे अच्छा। लफ़्ज़ मिक्स थी विया न जेको बि हुजे पर शइ बिल्कुलु उहा ई हुजे उहा ई जेकी हुजे। आहे ईअं न त नालो भले जेको बि रखो तव्हां पर शइ साॻी हुजे जी 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 सही सही पोइ हुन में असां वटि जेके ॻाढ़ियूं मिर्चूं गोल वारियूं आहिनि उहे हुन में विझी पोइ बसर विझंदासीं बसरनि जो दाग़ कंदासीं उनखे बाद में सिज़लिंग जेको हिकु चमिचो अगरि वधीक शइ आहे त तव्हां वधीक ॿ करे विझी सघो था हसबे ज़ाइक़ा जेको लूणु मिर्चूं हल्दी उहो विझी सघो था पोइ बाक़ी टमाटनि जी असां प्यूरी ठाहींदासीं प्यूरी ठाहे हुननि में इन जे करे जो छिलका जेके आहिनि मुंहं में ईंदा आहिनि पोइ प्यूरी ठाहे में विझंदासीं पोइ आलू विझंदासीं पोइ चिकन विझी उन्हनि खे थोरो 2 या 3 मिंट फ्राई कंदासीं फ्राई करे उनखां बाद में पाणी थोरो विझंदासीं पोइ उनखां बाद में जेतिरो असां ॿियो पाणी विझी असांजी रेडी थी त वेंदी इहा आहे ड्राई आहे या करी वारो आहे ऐं थोरो करी वारो अच्छा ठीकु आहे एक्चुअली हूंदो इहो सॼो बोड़ आहे ठीकु आहे अॼु तव्हां चिकन जो बोड़ ठाहियो पिया चिकन ठीकु जो बोड़। पर हाणे डिपेंड करे थो तव्हां हुनखे सिंगापुरी नालो ॾियो हैदराबादी ॾियो हांगकांग ॾियो हांगकांग उनमें ॾियो कुझु कुझु शयूं ॾियो न शयूं चेंज हूंदियूं आहिनि एतिरियूं हा हेठि मथे हूंदियूं हा, आहिनि ॾिस हाणे उन में जेके असां सादो बोड़ ठाहींदासीं हा त बिल्कुलु कोई अहिड़ी मिर्च कोई न विझी टमाटा बसर विझी ठाहे बोड़ टाइप अच्छा इहो हैदराबादी जेको आहे इहो इंडिया वारो हैदराबादी हा न न असां हाणे पंहिंजो खणी आयूं न हे असांजो पंहिंजो आहे। पंहिंजो हाणे इंडिया वारो मां जेकी ॻाल्हि सम्झां थी पई मैडम इन जे करे नालो चेंज थी करे हर माण्हू जेको शहर वारो जहिड़े शहर वारो हूंदो उन्हनि खे हुन हिसाब सां हुन वरी हिसाब सां ट्राई नालो, कंदो हा। हिकिड़ी नई शइ आहे इन- मां हैदराबादी ही ठाही एॾो आहे मां easy चवां आहे मां जेका- कराची वारी ठाही हा, आहे अहिड़ी जेका आसान रेसिपी आहे इनखे जेको पंहिंजे शहर जो नालो ॾींदो त उहो मशहूरु थी बस वेंदो, right? इंट्रस्ट ॾेखारण जे लाइ या डेवलप करण जे लाइ मैडम सिर्फ़ु उन्हनि जो नालो थोरे अॻिते पोइते करे पोइ सिस्टम खे थोरो अॻिते पोइते करे ये देखो कुकिंग में ईअं ई हूंदो आहे ईअं ई हूंदो आहे। वैराइटीज़ ईअं ई पैदा थींदियूं आहिनि कि जेसि ताईं माण्हू हिन खे चलो तव्हां ठाहियो असां आस्ते आस्ते जी, जी, करे आस्ते आस्ते तव्हांखे ॿुधाईंदा वेंदासीं। हा इहो ॿुधाईंदा वञो हा, हाणे चिकन सां हाणे ही त पूरी कंप्लीट थी वई ठीकु पोइ आहे। आहिस्ता जेका पचाईंदासीं उहा ॿुधाईंदा वेंदासीं हाणे ठीकु किथे आहे, ठीकु पहुतासीं म्यूजिक भी इंदो रहंदो तव्हांजो ज़हरा Music, से हम बात dance। करेंगे ज़हरा आप अभी तक कौन सा ऐसा केस जिसने आपको मुश्किल में डाल दिया मुश्किल में डालना तो ऐसा मुश्किल में नहीं होता वो ये होता है कि थोड़ा सा टाइम टेकिंग केसेस होते हैं कुछ केसेस ऐसे होते हैं जिस पे हमें बहुत ज़्यादा टाइम स्पेंड करना होता है कुछ ऐसे होते हैं वो आपके फिंगर टिप्स पे होते हैं तो वो आप इजीली कर रहे होते हैं तो ये उस मैटर की डिमांड होती है कि किस में आपकी कितना टाइम चाहिए और उसको किस तरीके से आपने करना है ये चीज़ होती है अच्छा आपको बुक्स ज़्यादा हेल्प करते हैं आपकी वकालत में या सीनियर जिनके साथ आप काम करें दोनों चीज़ें क्योंकि बुक्स तो प्राइमरी जो हमारा एक तरीके से हम कहते ये हैं reference होता है जो बुक्स सारी चीज़ें। प्राइमरी थिंग्स बुक्स लॉ ठीक है फिर जो हमारे सीनियर होते हैं वो हमें बहुत ज़्यादा इसके लिए गाइड करते हैं हम कहीं भी किसी पॉइंट पे बुक को पढ़ के वो जस्ट लाइक अ थ्योरी है हम उस किसी पॉइंट पे अटक जाते हैं तो जो चीज़ हमने उससे ली है बुक से जिस पॉइंट को हम समझ पाए हैं जब हम अपने सीनियर से डिस्कस करते हैं तो वो समझे कि जस्ट लाइक एक ओशन था जिसका हम उसका एक हमने एक ड्रॉप जो है वो लिया है और हमारे सीनियर ने जो उनका एक्सपीरियंस और उनकी लर्निंग्स थी उनके थ्रू वो उस ओशन को हम कहते हैं कि हम पार कर सकते हैं उसके अंदर ये होता है फिर सीनियर से बहुत ज़्यादा हेल्प होती है क्योंकि टीचर्स के बगैर वो फिर अगर आपको टीचर्स नहीं चाहिए तो आप बुक से तो खुद नहीं पढ़ सकते सही कह रहे हो। ये बिल्कुल ऐसा ही है अच्छा मैं भी कितना अरसा केतिरो वक़्तु इंडिपेंडेंट कमु करणु खां पहिरीं को माण्हू थींदो आहे पंहिंजे सीनियर सां गॾु माण्हू हुजणु खपे एटलीस्ट मैक्सिमम 3 years मिनिमम मैक्सिमम 3 years Maximum? हाँ 3 years इनफ हूंदा आहिनि हिकिड़े बेस्ट लॉयर जे लाइ छो त जॾहिं माण्हू स्टार्ट कंदो आहे त थोरी घणी हुननि खे का शइ जी ख़बर ई न हूंदी आहे सही माण्हू कहिड़ी बि वॾी खां वॾी यूनिवर्सिटी में माण्हू पढ़ी अचे हा। पर जेसि ताईं हू मैदान में न लहंदो उन्हनि खे ख़बर न पवंदी सही। पोइ माण्हू लर्निंग प्रोसेस में ईंदो आहे पीपल एज हूंदी आहे 6 महीननि जे लाइ वरी तव्हां प्रोसेस खे सिखंदा आहियो कहिड़ी ब्रांच आहे किथे कहिड़ो केस लॻंदो CP अलॻि आहे सूट अलॻि आहे पिटिशन्स DB जूं अलॻि आहिनि हेठि वारो डिस्ट्रिक्ट कोर्ट सॼो अलॻि आहे मतिलबु पंहिंजे हिसाब आहे त हुननि खे सिखण जे लाइ सिर्फ़ु तव्हांखे प्रोसीजर खे सिखण जे लाइ रुॻी 1 साल खपंदो आहे 1 साल पूरो
पोइ हुननि खां पोइ तव्हां थोरो घणो तव्हांखे नॉलेज ईंदी आहे त कहिड़ी एप्लीकेशन आहे, कहिड़ो ठहंदो, कहिड़ी रेमेडी ठहंदी, पोइ तव्हां थोरो क्लाइंट सघंदा आहियो। पोइ करे करे मतिलबु 3 साल त तव्हांखे 100% खपंदा। 3 साल खपंदा 100%। ऐं उहो मैक्सिमम ई हुजणु खपे। मैक्सिमम ई हुजणु मिनिमम छो त मिनिमम छा आहे, मतिलबु 1 साल में बि अगरि माण्हू एतिरो कॉम्पिटेंट आहे, पोइ बि मतिलबु 1.5 साल त काथे कोन वियो। को केस हारे पोइ मोरल डाउन थी वेंदो आहे तव्हांजो, अफ़सोस थींदो आहे? इट डिपेंड्स ऑन मेंटल लेवल के आप किस चीज़ को आकर अपने उसकी कमज़ोरी बनाते हैं। किसी भी चीज़ को विल पावर होती है। मैं कहती हूँ अगर किसी इंसान को, ये मैं अक्सर अपने दोस्तों में भी शेयर करती हूँ, किसी भी चीज़ को तब तक बंदा नहीं हारता जब तक वो अंदर से हार ना मान ले। ठीक है, अगर कोई केस अगर आप हार गए तो ऐसा नहीं कि आप ज़िंदगी मौत हार गए। अब ऐसा होता है कि आपके पास उसके लिए रेमेडी अवेलेबल होती है, उसके ऊपर दूसरा अपील होती है, चीज़ें होती हैं, तो आप नहीं हारते। ये आपका अंदर का जो मोरल है ना, वो आपका 100% होना चाहिए कि कुछ नहीं होता, कुछ नहीं होता। जब तक इंसान मर नहीं जाता, कैंसर भी हो गया, कुछ भी हो गया, इंसान जिंदा है तो एक उम्मीद जिंदा है। वो उम्मीद होना बहुत अच्छा, आप दोनों से एक सवाल है कि ये केसेस इतने लंबे क्यों चलते हैं, इतनी डेट्स क्यों मिलती हैं? नहीं, हर केस लंबा नहीं चलता। नहीं, काफ़ी सारे जो फैमिली केस के लिए तो अब ये डिफाइन है कि मैक्सिमम 3 to 4 मैक्स 6 मंथ्स में आपके केसेस फैमिली इश्यूज़ हैं, इस तरह के हैं, वो जल्दी से हो गए। अब इस तरह से लॉ मेकिंग इस तरह से कर रहे हैं पंजाब में, तो इम्प्लीमेंट होना शुरू हो गया है कि सिविल केसेस, आप सही कह रही हैं कि जो सिविल केसेस हैं उसमें बहुत ज़्यादा टाइम लग जाता है। वो कहते हैं कि अगर उस टाइम को देख के बहुत सी फैमिलीज़ या बहुत से लोग कहते हैं कि हम इसको मतलब सेटलमेंट के थ्रू सॉल्व करना ज़्यादा बेहतर महसूस करते हैं इंस्टेड ऑफ कोर्ट, कि वहाँ बहुत ज़्यादा हमारा टाइम लग जाएगा। सिविल मैटर्स में है ये मॉडल कोर्ट्स का बहुत अच्छा कॉन्सेप्ट लाया। जी, वो बहुत अच्छा रिजल्ट था उसका रिजल्ट भी बहुत अच्छा था। इतने ज़्यादा केसेस बहुत कम वक्त में हो गए। टारगेट्स था सारे जजेस के पास, जो मॉडल कोर्स चला रहे थे, अपनी एक ज़ाती कंपटीशन भी थी उनकी कि यार मुझे ज़्यादा केसेस करने, तो इम्पैक्ट तो बहुत अच्छा पड़ा जी। वो कहाँ पहुँचा अभी? बस बंद कर दिया फिर? सर मैं बताऊँ ना कि मॉडल कोर्ट्स का इम्पैक्ट दोनों तरफ से, दोनों जावियों से आप देखें, पॉजिटिव भी बहुत रहा, नेगेटिव भी बहुत रहा। उसमें आपको 4 दिन में फैसला करना है। ठीक है, 4 दिन में फैसला करना है। कुछ तो ऐसे केसेस हुए जो वाकई बेगुनाह थे तो उनको तो आज़ादी मिल गई, लेकिन कुछ ऐसे जो थे ना जिनकी सज़ा बनती थी उनको नहीं मिली, और जिनकी नहीं बनती थी उनको मिल भी गई। वो एक अलग बात है, लेकिन फिर उसके ऊपर वही रेमेडीज़ अवेलेबल होती हैं, आप ऊपर कोर्ट हायर फॉरम पे जाकर उसे चैलेंज कर सकते हैं। लेकिन ये मॉडल कोर्ट्स का कॉन्सेप्ट बहुत अच्छा भी है, बहुत ज़बरदस्त है माशाल्लाह से, लेकिन ये बहुत ज़्यादा होनी चाहिए। ये भी बहुत कम लेवल पर है। जब भी आप वर्ल्ड वाइज मतलब पाकिस्तान के हिसाब से अगर आप इसको कंट्री वाइज आप करेंगे ना, तो मेरे ख्याल से बहुत बेनिफिशियल है। हाँ, मतलब लेकिन अभी कम लेवल अगर पर उसमें 4 दिन से चले भाई 8 दिन कर दें या 12 दिन कर दें, ताकि पता तो चले ना कि भाई जल्द से जल्द ये फैसले बहुत ज़्यादा हैं, चीज़ें लिटिगेशंस आए दिन खत्म कम होती है, इनिशिएट ज़्यादा हो जाती है। उसी वजह से लोग जुर्गों के पास जाते हैं कि भाई वहाँ पे जल्दी फैसले हो जाते हैं, इसी वजह से जरगे होते हैं सारी चीज़ें। लेकिन मॉडल कोर्स टाइप की अगर ये हमारे पास ये पैकेजेस आते रहे तो यकीनन बहुत अच्छा इम्पैक्ट पड़ेगा। अच्छा, ये जो लड़कियाँ ख़ास तौर पे अनाचारी होती हैं वकालत की तरफ, उनको रोका जाता है जी, कौन से हर्डल्स हैं जो रियल हैं, आप ज़रा बताएं। समटाइम्स तो ये होता है कि ऑब्स्टिकल्स हैं जी, बिल्कुल हैं, ऐसा नहीं है कि नहीं है, लेकिन अब थोड़ी बेहतर हो रही हैं चीज़ें। आप समटाइम आप बिहेवियर्स से थोड़े से डिसअपॉइंट हो जाते हैं कि जहाँ पे आप इम्बैलेंस देखते हैं कि जेंडर इम्बैलेंस होता है, थोड़ा सा बिहेवियर वो होता है, क्योंकि थोड़ा सा हमारी सोसाइटी भी ऐसी कि मेल डोमिनेटिंग सोसाइटी है। लेकिन आप जब एक ये प्रोफेशन थोड़ा, अब इसमें हमें थोड़ा सा इस चीज़ को पीछे करना होता है कि आप अपने आप को एज फीमेल के तौर पे सोचें। अब आप क्योंकि कंपटीशन है तो आपको थोड़ी सी अपनी विल पावर को ज़्यादा इंक्रीज़ करना पड़ेगा। तो बाकी कॉर्पोरेट कल्चर से जैसे आप सोच रहे होते हैं कि वहाँ पे बिल्कुल वाइट कॉलर जॉब है, तो वहाँ पे जो चीज़ होती है यहाँ पे थोड़ा आपको ऑब्स्टिकल्स का ज़्यादा सामना करना पड़ता है। अच्छा, तो ये चीज़ तो है। अच्छा, फैमिली इश्यूज आते हैं आपके पास, तो आप पहले ज़ाती तौर पे उसको किस तरह से हल करने की कोशिश करते हैं? कोशिश करते हैं कि बहुत हद तक कि ये कोर्ट तक ही ना जाए। मैं बीइंग अ लॉयर ये बात कह रही हूँ, मेरे क्लाइंट्स हैं तो वो माशाल्लाह से, मेरी तो खैर पर्सनल इतनी खुद की केसेस हैं कि मुझे बाहर से कोई नया केस ऐसे नहीं, बहुत कम ही मिलता है। तो मैं हमेशा ये इनिशिएट लेती हूँ कि नहीं यार, ये कोर्ट में नहीं जाना चाहिए। बीइंग अ लॉयर, हालांकि मेरी फ़ीस होती है सब चीज़ें, मगर मैं फ्री कंसल्टेंसी देती हूँ।
اس کے باوجود میں یہ کہتی ہوں کہ اگر یہ معاملہ کورٹ تک نہ جائے تو بہتر ہے, کیونکہ ایک فیملیز کا ڈسپیوٹ, اور میں یہ چاہتی ہوں کہ اکثر کمپرومائز ہو جائے. اگر کیس فائل بھی کر دیتے ہیں تو ہم یہ کوشش میں ضرور کرتی ہوں کہ یہ فیملی ٹوٹے نا, اس کا کہیں نہ کہیں, کیونکہ یہ سب چیزیں نا ہم صرف اور صرف فیسز کے لیے نہیں کر رہے ہوتے. میرا ایک ایمان ہے کہ جو میں یہاں پر بوؤں گی وہ میں آگے جا کر کاٹوں گی, دنیا میں بھی اور آخرت میں بھی. تو میرا یہ ایک ایمان ہے کہ یا اللہ کی ذات پر انسان کو بھروسہ ہونا چاہیے, رزق دینے والا وہ ہے, لیکن یہ ایک فیملیز ہیں, یہ اگر ٹوٹ جائیں, ڈسٹرب ہو جائیں, تو مطلب آج یہ چیز میں اگر آگے کر رہی ہوں تو میرے لیے بھی کل کہیں نہ کہیں کوئی چیز, بینگ اے لائر بھی بات کروں, بینگ اے ہیومن بھی بات کروں میں. تو فیملیز کے ایشوز بہت کم ہی ایسے ہوتے ہیں الحمدللہ میرے پاس سے کہ ٹوٹے ہوں, جڑ جاتے ہیں اکثر, بہت کوشش کر کے جڑ جاتے ہیں. لیکن میں زیادہ آ رہے ہیں نا کیسز اس ٹائپ کے آج کل, وہ موبائل کی وجہ سے میں سب سے زیادہ, میں اگر بینگ اے لڑکی بات کروں گی تھوڑا سا مشکل لگے گا لڑکیوں کو, لیکن سب سے مطلب اس میں سب سے زیادہ فقدان لڑکیوں کا ہے, سچ بات ہے بالکل. ایک ریالٹی بیس پر اگر میں بات کروں, اکثر لڑکیوں کو شاید برا بھی لگ جائے گا, لیکن میں لڑکیوں کے تو بات کر سکتی ہوں کیونکہ میں لڑکی ہوں, ایک آدمی نہیں کہہ رہا. پہلے زمانے میں اگر آپ دیکھیں تو طلاق کا ریشو نہ ہونے کے برابر تھا جتنی بھی ہیں, اور پہلے کے مرد آج کے مقابلے میں, جو آج کل کے مرد ہیں اس مقابلے میں 100% بہت زیادہ سخت تھے, بہت زیادہ سخت. اس کا ریزن کیا ہے؟ کیا یہی کہ آپ مرد جو ہیں وہ تھوڑے نرم ہو گئے ہیں اور لیڈیز جو ہیں وہ تھوڑی سی امپاور ہو گئی ہیں, ڈومینیٹڈ ہو گئی ہیں. تو دیکھیں کوئی بھی رشتہ, میں صرف ایک گھر کی بات نہیں کری, ماں باپ کا رشتہ, بہن بھائیوں کا رشتہ, میاں بیوی کا رشتہ, بچوں کا رشتہ, یہ وہ رشتے ہیں جو ایک برداشت سے ہی بڑھتے ہیں. پہلے کی بیگمات ہوتی تھیں تو اپنے میاں 10 دن نہیں آئے, کسی نے نہیں پوچھا کہاں چلے گئے, کچھ پتہ نہیں. آج کل تو آپ 1 گھنٹہ کہاں غائب ہیں, آپ بتا دیں, آپ کی تو لوکیشن بھیجو اور یہ تھا, اور ویڈیو کال کرو, ویڈیو کال کرو. لیکن اور ویڈیو کال میں بھی آس پاس دکھاؤ. لڑکیاں جو مطلب مرد زیادہ برداشت کرنے لگے ہیں, عورتیں کم کرنے لگی ہیں. یہ اپوزٹ, مطلب ہر چیز الٹی چلنا شروع ہو گئی ہے. مطلب ایک جسے کہتے ہیں نا, ایک ہر چیز کا جو ایک کہتے ہیں کہ فیمیلز کو اپنی رائٹس کا پتہ ہونا چاہیے. تو یہ رائٹس میں نہیں آتا, یہ آپ کی رسپانسبلٹی ہے فیمیلز کی کہ وہ اپنے گھر کو, اپنی چیزوں کو ایک گھر کر کے لے کر چلیں. میرا یہ کہنے کا مطلب ہے, میں یہ بالکل بھی نہیں کہہ رہی کہ کہیں پر کوئی عزت میں, کوئی چیزوں میں, بلکہ زیادہ مل گئی نا, ایکسس میں مل گئی ہیں. تو وہ تھوڑا سا میں کہہ رہی ہوں کہ انسان جو لڑکیاں ہیں نا وہ تھوڑا سا برداشت, آزادی کو آزادی سمجھا جائے, برداشت کرنا سیکھیں. کوئی بات نہیں, اپنے گھر کی بات میں کہتی ہوں, جب اب گھر پہ آ گئے نا, کہیں شادی کر کے آپ چلے گئے نا, تو آپ کا صرف اور صرف کام یہ بنتا ہے کہ اب وہ گھر آپ کا پیچھے رہ گیا. اب وہ آپ کے کوئی رشتے ہیں, بالکل ہیں, یہ نہیں کہتی کہ وہ ختم ہو گئے, لیکن اب آپ کے یہ رشتے ہیں جہاں سے آپ نے ایک نئے رشتے ڈیولپ کرنے, جنریٹ کرنے. اچھا, بہت اچھی بات ہو رہی تھی ہماری بریک سے پہلے, اور یہ جو ایشوز ہوتے ہیں خاص طور پہ فیملی ایشوز ہوتے ہیں. اچھا میں آپ ان چیزوں کو میرے خیال سے ہینڈل کر رہی ہیں, کافی اچھی بات ہے. ہماری بہنیں اسپیشلی, جیسے آپ نے کہا کہ وہ تھوڑی سی جذباتی ہو جاتی ہیں ریلیشن شپس کو لے کے, باتوں باتوں پہ پھر ان کو فیل ہونا, اور یہ آج کل سائن بورڈس دیکھنا, ڈراماز دیکھنا, پھر خواہشات کرنا کہ وہ بڑی خوش ہے, میرے پاس کچھ نہیں ہے, ان کے پاس یہ چیزیں ہیں, ہمارے پاس کچھ نہیں. اس سے اچھا ہے کہ میں ان سے جان چھڑا لوں اور اپنی زندگی گزاروں, آزادی ہوگی, اپنی مرضی ہوگی, اور یہ ساری چیزیں میں بھی کر سکتی ہوں, لیکن میری سب سے بڑی رکاوٹ یہ ہے. اس چیز کو آپ کیسے دیکھتے ہیں؟ سر, علم جو ہے نا وہ عمل کے بغیر کچھ بھی نہیں ہے. ہمیں علم دیا جاتا ہے اسلام کا بھی, ویسے بھی ہم بڑا علم حاصل کرنے پہ لڑکیوں کو بھی زور دیتے ہیں, لڑکوں کو بھی زور دیتے ہیں, مگر ہم اس کی جو گراؤنڈ ریالٹی ہوتی ہے نا اس کو ہم سائڈ پہ رکھ دیتے ہیں. وہ آپ کی والی بات, اپنی خواہشات, اپنی چیزوں کو اگر ہم شکر کرنا سیکھیں نا, تو یہ قرآن شریف میں ہے کہ تم جتنا شکر ادا کرو گے میں تمہیں اتنا دوں گا. یہ رب العالمین کا خود کا کہنا ہے, یہ قرآن شریف کی آیت ہے. تو ہم نے قرآن شریف کو صرف اور صرف عربی میں پڑھ لیا ہے, اس کو طریقے سے ہم نے نہ کبھی سمجھنے کی کوشش کی, نہ کبھی اس کو اردو میں پڑھنے کی کوشش کی. ہم نے صرف اور صرف دنیاوی زندگی کو اتنا حاوی کر دیا کہ ہم نے اخروی زندگی بھول ہی گئے ہیں. بالکل. دیکھیں, میں بھلے وکیل ہوں مگر میں اتنی سوشل نہیں ہوں, سیدھی بات ہے. دوسرا یہ ہے کہ میں نا دین اور دنیا دونوں کو میں چاہتی ہوں کہ یہ دونوں چیزیں بیلنس ہو کر چلیں. دنیا سب کچھ نہیں ہے اور آخرت تو ہے, میں آخرت کے اوپر نہیں کہوں گی, لیکن دنیا سب کچھ نہیں ہے.
مطلب ہم دنیا کے ہو کر رہ گئے. لیکن چھوٹی چھوٹی چیزوں کو ہینڈل تو لیڈیز اور جینٹس دونوں کمپٹیشن میں آ گئے. کمپٹیشن کس بات کا؟ اس میں بھی کوئی شک نہیں. کمپٹیشن کس بات کا؟ کمپٹیشن تو اس چیز میں ہونا چاہیے کہ یار یہاں پر تو ہے ہی ہے, آگے بھی ہمارا کوئی مطلب آگے بھی ہم وہاں پر بھی ہمارا کوئی نام ہونا چاہیے. تو آپ صحیح کہہ رہے ہیں. جو آپ کا سوال تھا اسے تو خیر میں آگے پیچھے ہی ہو گئی. اب مسئلہ یہ ہے کہ سر بالکل ہمیں جو ہے لڑکیوں کو بھی ایون لڑکوں کو بھی اتنا بیلنس ہو کر چلنا چاہیے کہ جو ہمیں مل رہا ہے ہمیں اس پر شکر ادا کرنا چاہیے کہ نہیں. اور دیکھ لیں میں نے بہت اپنی زندگی میں پریکٹیکل ہو کر دیکھا کہ میں نے جس چیز کا جتنا شکر ادا کیا ہے رب العالمین نے مجھے 1000 ٹائمز اس سے بڑھ کر دیا. تو یہ ضرور ہے ہمارے. اچھا, فیمیل جب کیس کرتی ہے ڈیورس کا ہو چاہے وہ مینٹیننس کا کیس ہو, اور جب کمپرومائز ہو جاتا ہے اس وقت جو ہے میل یا اس کے گھر والے جو ہے تو کمپرومائز کروا لیتے ہیں اور کہتے بھی ہیں کہ ہاں بس ٹھیک ہے آگے ہم ان کا خیال بھی رکھیں گے ہر چیز کا, لیکن ایسا ہوتا نہیں ہے کچھ عرصے کے بعد. میں اس میں آپ کی ایک چیز کلیئر کرنا چاہوں گی. فیملیز کے کیسز میں نے 3-4 قسم کے کیسز دیکھے ہیں. ایک تو وہ جو واقعی میں تھوڑا بہت گھر کی ناچاکیاں ہوتی ہیں, تو لیڈیز کہتی ہیں کہ اگر ہم کورٹ جائیں گے, کیونکہ اویئرنیس ماشاء اللہ ٹی وی نے کافی دے دی ہے, ویسے سوشل لائف بھی فیس بک یہ وہ سب چیزیں, تو لڑکیاں کہتی ہیں کہ شاید ہمیں یہاں سے کوئی ایک سیف سائڈ مل جائے گی, اور وہ واقعی لے کے ایک سائڈ پر ہو جاتی ہیں, وہ فیملی چل جاتی ہے, سب چیز ہو جاتی ہے. ایک بینیفٹ کورٹ کا یہ ہے. دوسرا یہ کہ پھر واقعی کچھ فیملیز ڈسٹرب کر رہی ہوتی ہیں, میاں ٹھیک ہوتا ہے یا تو میاں خراب ہوتا ہے تو فیملیز ڈسٹرب کر رہی ہوتی ہیں, تو وہ اس کو چیک اینڈ بیلنس کر کے لازماً تھوڑی بہت اونچ نیچ تو ہو ہی جاتی ہے ہر رشتے میں. تو وہ پھر کبھی کبھار غصہ شیطان کا وہ ہے بالکل. اب انسان اس کو سوچے, وہ ایک قسم ہے کہ پھر یا تو گھر بالکل ہی بس جاتے ہیں یا تو بالکل ہی ٹوٹ جاتے ہیں. تو کچھ لوگ واقعی سچے وعدے بھی کرتے ہیں, میں نے یہ بھی دیکھا ہے. اکثر میں نے ایسا بھی کمپرومائز دیکھا. ایک لڑکی آئی میرے پاس کیس لے کے, اس نے کیس فائل کیا, اس نے کمپرومائز کیا آ کر میاں کے ساتھ وہاں پر کورٹ میں ان فرنٹ آف جج. وہ ماشاء اللہ سے آج کل کے ججز جوڈیشری بہت زبردست کام کر رہی ہے کہ پری ٹرائل ہوتا ہے تو لیڈیز اور جینٹس کو اکیلا بٹھا کر اپنے سامنے, نہ وکیل ہوتا ہے نہ کوئی ہوتا ہے, کہتے ہیں آپ لوگ باہر چلے جائیں. پری ٹرائل یہ ہوتا ہے جب ڈیورس کی سٹیج آتی ہے. تو کہتے ہیں آپ بتائیں, لڑکی سے پوچھتا آپ کورٹ میں آئی ہیں تو بتائیں آپ کو کیا چاہیے. پھر لڑکی کہتی ہے کہ بھائی مجھے اس طرح سے یہ سارے میری ریکوائرمنٹس ہیں. تو جج صاحبہ جینٹ سے کہتے ہیں کہ بھائی بتا دو نا, بھائی بیگم کہی تو کرو نا پوری, اس کا رائٹ ہے, تم اسے الگ رکھو یا یہ مطلب جو بھی اس کی خواہش ہے تو وہ کرتے ہیں. بات وہاں سے شروع ہوئی کہ وہ پھر جو بھی ان کی سیٹلمنٹ ہوتی ہے ساری چیزیں ہوتی ہیں. اس کے بعد کافی حد تک میرا والا جو کیس تھا وہ میں بھول ہی گئی. میرا والا جو کیس تھا اس میں انہوں نے ان سے پوچھا کہ بیٹا تو میں کیا کروں, مجھے اکیلا رہنا ہے. وہ اس کو لے گیا, اس کو اکیلا رکھا. تھوڑے دنوں بعد پھر اس کو اپنے ماں کے گھر واپس لے کر گیا. وہ دوبارہ میرے پاس آئی. اسی کیس کو ہم نے دوبارہ سے اسٹارٹ کیا 6 مہینے بعد. پھر 6 مہینے بعد دوبارہ سے ان کا کمپرومائز ہوا. جب تیسری مرتبہ میرے پاس آئی اسی طرح 6 مہینے کے. یہ تو آپ بالکل صحیح کہہ رہی ہیں, لیکن بار بار کورٹ جانا اور کیس کرنا بھی بہت مشکل ہوتا ہے. نہیں کچھ بھی نہیں ہے. کچھ لوگ کیس کو بہت مشکل سمجھتے ہیں, جب جاتے ہیں یہ تو کوئی مسئلہ ہی نہیں ہے. تو دوسری مرتبہ جب وہ آئی تو میں نے کہا یار یہ کیا ہے, تم صحیح سے بتاؤ تم کرنا کیا چاہ رہی ہو. دوسری مرتبہ بھی جج کے سامنے وہی بات اور وہی کمپرومائز ہوا. تیسری مرتبہ جب آئی میں نے کہا اب میں تمہارے ساتھ نہیں جاؤں گی, یہ تم ڈرامہ کر رہی ہو, یہ کورٹ کو تم نے مذاق سمجھا ہوا ہے. مطلب اس طرح کی بھی چیزیں, یہ تو ایک الگ سے بات ہو گئی. چھوٹی چھوٹی چیزیں ہوتی ہیں ہر طرح کی کیسز. مطلب ہم تو بہت کیسز دیکھ رہے ہوتے کہ کبھی تو ویسے ہی الگ سے ہو جاتا ہے, کبھی کیا. میرے پاس تو فیملیز کے کیسز ہیں, پر اب میں اس سے تھوڑا سا سائڈ پر ہوں. مجھے بڑا ڈیفیکلٹ لگتا ہے کہ ایک فیملیز کے ایشوز ہو گئے تو وہ مجھے بہت ڈرتی ہوں میں اس معاملے میں, اس لیے میں اب سول سائڈ پہ اور کرمنل سائڈ پہ جاتا ہوں. دوسری چیز بڑی امپورٹنٹ ہے, وہ میں ذرا سے پوچھوں گا. اکثر ہمارے لوگ یہ تو کہہ رہے ہوتے ہیں کہ یار بہن کے گھر کا پانی بھی جو ہے وہ حرام ہے, نہ پینا چاہیے اور ساری چیزیں, لیکن پراپرٹی کی جب باری آتی ہے تو پھر وہ بھول جاتے ہیں کہ اس میں بہنیں بھی شامل ہیں, اس میں جو خواتین کے حقوق ہیں. اکثر بہنیں کمپرومائز کر لیتی ہیں کہ یار بھائی ہے جس نے ساری زندگی ہمیں بڑا کیا, پالا پوسا, ہماری شادیاں کریں, ساری چیزیں, لیکن جو قانونی رائٹ ہے ان کا اپنی جائیداد میں, اپنے والد کی جائیداد میں, اس کو کس طرح سے ڈیفینڈ کیا جا سکتا ہے؟ اس کا یہ آپ کا بہت اچھا سوال ہے اس شو کو لے کے, اور بہت سارے پرابلم اس وقت خواتین کے ہیں پورے پاکستان میں. ایون کہ ہم کامنلی اس طرح سے ٹریولنگ بھی کر رہے ہوتے ہیں تو اکثر لوگ صرف ہم سے یہ سوال پوچھتے ہیں کہ کیا خواتین کے لیے کچھ ریمیڈی اویلیبل ہے, ہمیں کورٹ میں جائیں گے تو کیا ہم کچھ کر سکتے ہیں.
बल अब तो पाकिस्तान में इस तरह से लॉ मेकिंग इस तरह से है कानून कि अगर कोई खातून अप्रोच करती हैं तो बीइंग अ लेडी उनको जो है बहुत अच्छे तरीके से ऑब्समेंट ऑफिस के अंदर कोर्ट्स हैं और ये सब चीज़ें उनको जल्दी उनके उस पर सुना जाता है और जल्दी उनको उनका हक दिया जाता है। और पाकिस्तान में लोग नहीं देते, इस्लाम बहुत ज़्यादा इस्लाम फॉलो करते हैं। हाँ। लेकिन जहाँ विरासत की बात आती है वो इस्लाम पता नहीं कहाँ चला जाता है। आपको जहेज़ दे दिया, आपकी शादी कर दी, आपके तालीमी अखराजात कर दिए, आपका ये हिस्सा नहीं है। समटाइम्स उसे समझ भी नहीं आ रहा होता, वो चुप हो जाती हैं, लेकिन ये आपका कानूनी हक है और आपको आप ज़रूर ले सकती हैं, इसमें कोई मुश्किल नहीं है और ये बहुत आसानी और बहुत जल्दी से हो जाता है। तो अगर आपको कहीं किसी भी खातून को किसी भी मरहले में कहीं भी प्रॉब्लम हो, आप जिसको भी ट्रस्ट करती हैं, जिससे भी समझती हैं, आप उनसे जाके सिर्फ एक मरतबा मशवरा ज़रूर कर लें कि आप कैसे अपनी चीज़ हासिल कर सकती हैं और आपको जो मुश्किलात हैं उनका हल क्या है। ये बहुत आसान है, बिल्कुल भी कोई मुश्किल नहीं है। सही है, क्योंकि ये वो चीज़ें मैं अक्सर हमारे मुआशरे में यही, जिस तरह से आपने कहा ना, उसकी शादी करा दी, जहेज़ दे दिया, तालीमी अखराजात हो गए, तो वो ये समझते हैं कि हमने अपनी बेटी का हक अदा कर दिया, बहन का हक अदा कर दिया, या इवन हमारी बहनें भी ये समझती होती हैं कि शायद इन्होंने मेरे लिए बहुत कुछ किया है, अब घर वालों को सामने मैं ये कहूँ कि भाई राइट वेव कर देती हैं लेडीज अपने गुड फेथ में कि नहीं यार मेरा भाई है, ये है, वो है। बिल्कुल आप सही कह रहे हैं। इनके घर में नाचाकी होगी या हमारे ताल्लुकात ख़राब होंगे इनके बच्चों के साथ, इनकी फैमिलीज के साथ, लेकिन ये बड़ी इंपॉर्टेंट चीज़ है, वो होना चाहिए बहुत ज़्यादा। और जो ख़वातीन डर रही हैं, आप बिल्कुल भी नहीं डरें, ये बहुत आसान है और आपके लिए बहुत अच्छी रेमेडीज़ हैं। ख़वातीन को बल्कि प्रेफरेंस दी जाती है और उनको ये एक्नॉलेज किया जाता है कोर्ट्स में भी कि उनका राइट उनको मिले। तो आप बिल्कुल भी ना डरें, आप कहीं पे भी हैं, जहाँ भी हैं, आप अपना जो भी कंसर्न प्लेटफॉर्म है उसको अप्रोच करने की ज़रूर कोशिश करें, आपको आपका हक ज़रूर मिल जाएगा। आपको इस हवाले से जो मुश्किल है आप किसी से मशवरा कर लें, किसी से भी जिस पे भी आपको ट्रस्ट हो, आप समझती हैं, आप मशवरा करेंगे, आपका मसला ज़रूर हल हो जाएगा। सही। अच्छा, वकला तहरीकें भी देखी, सारी कुछ देखी, सबसे बड़ा चैलेंज अभी हमारे मौजूदा सिस्टम में कौन सा है, या स्पेशली ख़वातीन के लिए हम बात करें? फिर वही बात आ जाती है, बात अगर इसकी कहें तो इंसाफ की, इंसाफ वो तो सबसे मेन तो यही है कि इंसाफ लेकिन का। सबसे बड़ा चैलेंज खास तौर पे ख़वातीन को इस फील्ड में आने के लिए कौन सा है? आप मौजूद हैं, आपको पता है, थोड़ा सा बोल। कॉन्फिडेंस हो लेडीज़ में तो कुछ भी मुश्किल नहीं है, मैं समझती हूँ। कॉन्फिडेंस होना ज़रूरी है। अगर आपके पास कॉन्फिडेंस है और अगर आप कुछ करना चाहती हैं तो सब कुछ हो सकता है, किसी भी फील्ड में, नॉट इन दिस फील्ड आई गेस, किसी भी फील्ड में। सही। और हैरेसमेंट के केसेस को किस तरीके से डील करते हैं आप लोग? हैरेसमेंट के केसेस भी, हैरेसमेंट में भी काफ़ी डिफरेंट किस्म की हैरेसमेंट है। उसमें कुछ बहुत एक्सट्रीम लेवल पर चली जाती हैं जिसमें क्रिमिनल एक्टिविटीज़ आ जाती हैं, कुछ हरासमेंट दूसरे किस्म की होती हैं, तो वो एक अपने अपने हिसाब से देखा जाता है, उसकी अपने अपने हिसाब से एक रेमेडीज़ होती हैं। अगर कोई आपको बच्चा छीन कर ले गया तो आपने फ़ौरन से आपके पास प्रॉम्प्ट रेमेडी है, आप जाए 491 CRPC में तो आप हैबिस कॉर्पस में इन 1 डे इवन बस आपको नोटिस हो गया, नेक्स्ट डे आपकी पुलिस जाएगी आपके साथ और घर से बच्चा आपको रिकवर करके देगी। तो माशाल्लाह से कोर्ट के अपने प्रोसेस बहुत स्पीडी प्रोसेस भी हैं। अच्छा। जहाँ पर वाकई स्पीडी होने भी चाहिए, तो माशाल्लाह से बहुत ज़बरदस्त है। फैमिलीज़ के हिसाब से या क्रिमिनल के हिसाब से भी लेडीज़ को काफ़ी है, बहुत कुछ सर वाली बात है। फिर वही बात आ जाती है, उनको पता होना चाहिए, जाता है। उनको अगर पता होना चाहिए बिल्कुल, तो उनके पास माशाल्लाह से अवेयरनेस बहुत ज़्यादा है। आजकल तो ये जो मैं कहता हूँ कि वो जो छोटे छोटे ग्रुप्स बने हुए ना व्हाट्सएप पे, इन्होंने बहुत कुछ सिखाया हुआ है काफ़ी लोगों को। फेसबुक, जब से फेसबुक शुरू हुआ मैं समझती हूँ बस सोशल मीडिया ने बहुत किरदार अदा किया। ई का दौर जो अभी नसीम गोड़ शुरू करे छड़े तो हैदराबादी सुठी खुशबू अचे थी पई, खुशबू अचे पई ना, रोज़ खुशबू ईंदी आहे। काथे पतो थी? हाँ ॾियोसि भाउ ॾियोसि। अॼु असांखे हैदराबाद जी खुशबू पई अचे। हैदराबाद बॉम्बे बेकरी जे केक जी। बस पोइ हलो, मुंहिंजो आहे इरादो वञण जो, त मूंखे लॻे थो त हाणे हूअं शक में हो त वञा या न वञा, पर हाणे तव्हां ॻाल्हि करे हिते ई मज़ो अची वेंदो नसीम जे खाधे जो, तव्हां हैदराबाद वञण जी कहिड़ी ज़रूरत थी सके तो ईअं थिए। बहुत शुक्रिया महविश आपका और ज़हरा आपका, आपने बहुत लाइट वे में बहुत अच्छी अच्छी चीज़ें बताई। हमने भी काफ़ी चीज़ें सीखी आपसे और हमारे देखने वालों ने भी यकीनन इस चीज़ को अपने उस पर लिया होगा। बहुत शुक्रिया। इंशाल्लाह मुलाकातें रहेंगी, कभी हम फंसे, कहीं कोई केस हुआ तो फिर आपसे रुजू किया जाएगा। अल्लाह खैर करेगा, इंशाल्लाह अल्लाह खैर करेगा। हींअर हिन ब्रेक खां पोइ दोस्तो तव्हांखे जीअं त ख़बर आहे त
अॼु सिंध जो उहो अरॾो पुटु जंहिं सिंध जी ख़िदमत पंहिंजी तालीम जे ज़रिए, पंहिंजे मौक़िफ़ जे ज़रिए, पंहिंजे दलाइल जे ज़रिए ऐं पंहिंजी ॻाल्हियुनि जे करे ऐं उन जी जेका तरबियत हुई पंहिंजे शागिर्दनि जे लाइ, पंहिंजे कारकुननि जे लाइ, पंहिंजी पार्टी जे लाइ, उहा बनिस्बत ॿियनि सियासी पार्टियुनि जे इंटायरली डिफरेंट हुई। असां अॼु ॻाल्हि कंदासीं छाकाणि त अॼु 3 वर्सी आहे रसूल बख़्श पलीजो साहिब जी, ऐं जहिड़ो उन्हनि जो अंदाज़ ॻाल्हाइण जो, जेतिरी उन्हनि जी नॉलेज ऐं न सिर्फ़ु ख़िते जी बल्कि पूरी दुनिया जी नॉलेज, इनकलाबनि जी नॉलेज, ऐं हू पंहिंजी ज़ात जे अंदरि ख़ुदि हिकु इदारो हुयो, हिकु यूनिवर्सिटी हुई, ऐं उन्हनि जो टैलेंट मुख़्तलिफ़ ज़ावियनि खां जॾहिं असां उन्हनि खे हाणे परखण जी कोशिशि कईसीं त वाक़ई अहिड़ा हीरा सिंध ॼणिया ऐं अहिड़नि हीरनि जो छा क़दुरु रहियो, अहिड़नि हीरनि छा ॾिनो सिंध खे। उन लाइ अॼु असां सां वीडियो लिंक ते जेका उनसियत रही, जेका वेझड़ाइप रही, जेको उस्ताद शागिर्द जो रिश्तो रहियो, उहो सभिनी पंहिंजे कारकुननि सां रहियो, पर अदा जामी चांडियो जी साईं रसूल बख़्श पलीजो साहिब सां जेका वेझड़ाइप रही उहा मुख़्तलिफ़ रही। त हींअर असां सां लाइन ते आहे अदा जामी चांडियो हैदराबाद खां। अस्सलाम वालेकुम अदा जामी। अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक जामी भाउ। जामी भाउ, अॼु 3 वर्सी आहे साईं रसूल बख़्श पलीजो साहिब जी। तव्हांजी वेझड़ाइप तमामु घणी रही, गहराइप रही, ऐं हिकिड़ा कचहरियुनि जा सिलसिला, मुलाक़ातनि जा सिलसिला रहिया, डिघा रहिया, डिघो अरसो तव्हां गॾु रहियो। तव्हां कीअं ॾिठो पलीजो साहिब खे ऐं अॼोके ॾींहं ते छा डेडिकेशन आहे तव्हांजी? सजाद, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं मूंखे ख़ुशी आहे त तव्हां सिंध जे तारीख़ जे हिन हिकिड़े यगाने ऐं हिकिड़े अज़ीम इंसान जे हवाले सां, साईं पलीअ साहिब जे हवाले सां जो कि हिन प्रोग्राम में उनखे शामिलु रखियो आहे। ऐं पलीअ साहिब जी 3 वर्सी आहे। ज़रूरु इंसानु आहे कि कॾहिं उन ते इहा घड़ी बि ईंदी वफ़ात वारी, ऐं ज़रूरु हुन जो हीअ 3 वर्सी आहे। पर हक़ीक़त इहा आहे त रसूल बख़्श पली जे जहिड़नि माण्हुनि खे कॾहिं बि माण्हू नथो महसूसु करे सघे त उहे दुनिया मां हलिया विया आहिनि, छाकाणि त हुननि जो वजूदु एॾो सघारो ऐं ज़िंदह महसूसु थींदो आहे उन्हनि जे किरदार में, उन्हनि जे तहरीरुनि में, उन्हनि जे फ़िक्र में, उन्हनि जे अमल में ऐं तमामु घणनि हवालनि सां। इन करे रसूल बख़्श पली जो त अहिड़ो हिकिड़ो सघारो ऐं यगानो किरदारु आहे सिंध जे तारीख़ जो ऐं वेझे तारीख़ जो हुनखे भले हुनजी वसी हुजे पर असां हुनखे कॾहिं बि हिकु लम्हे लाइ ईअं महसूसु न कयो आहे त को हू सिंध में न आहे, छाकाणि त हुनजो फ़िक्र मौजूदु आहे, हुनजो किरदारु मौजूदु आहे, हुनजी दाहप मौजूदु आहे, हुनजो इल्मु मौजूदु आहे, हुनजूं तहरीरूं मौजूदु आहिनि। ऐं तव्हां यकीन कयो जॾहिं मां बि पलीअ साहिब जी सिक लॻंदी आहे हुनजे वञण खां पोइ त मां हुनजो किताबु खोले पढ़ंदो आहियां त बिल्कुलु लॻंदो आहे ॼण त हू मुखातिबु आहे, ॼण हुनखे हू रूबरू ॻाल्हाए रहियो आहे। ऐं हुनजे तहरीरुनि जो अंदाज़ बि एॾो, हुनजो डिक्शन ऐं असलो बि एॾो कमाल जो आहे जंहिंमें तव्हांखे लॻंदो त पढ़ंदड़ सां हू तख़ातुब करे रहियो आहे, ॻाल्हाए रहियो आहे। त इन करे मां सम्झां थो त बतौर इंसान जे त ठीकु आहे, हुनजी 3 वर्सी आहे, असांखे क़बूल करणी पए थी ऐं हक़ीक़त आहे, पर बतौर हिकिड़े फिनोमिना जे रसूल बख़्श पली जो ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहंदो, इन करे उनखे को बि मौत न आहे। हाणे तव्हां जे ॻाल्हि कई सजाद त मुंहिंजो ज़ाहिर आहे त मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त मां पंहिंजी नंढी वहीअ खां, नंढी उमिरि खां, मां जीअं कैडेट कॉलेज पिटारो मां पढ़ी आयो हुउसि 1986 में, त उहो ई साल हुयो जो पलीअ साहिब जेल मां ॿाहिरि निकिरी आयो। ऐं जीअं त मां उन ज़माने में बि अदबी तरह मुतहरिक हुउसि, मां शाइरी लिखंदो हुउसि, कहाणी लिखंदो हुउसि, मज़मून लिखंदो हुउसि ऐं सियासी सम्झ बि थोरी घणी हुई। त मां पलीअ साहिब सां वागजी वियुसि उन ज़माने में ई। ऐं पोइ 1987 खां त बाक़ाइदा हुन सां जेका एसोसिएशन जुड़ी, उहा तक़रीबन 2 ॾहाका सियासी तरह बि रही, तंज़ीमी तरह बि रही, ऐं सॼी उमिरि बाक़ी जेके 3 ॾहाका आहिनि उहा ज़ाती, इल्मी, फ़िक्री, अदबी में बि रही ऐं ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं हुन सां रही, हमेशह रहंदी हुन सां। सही। मां हुनखे जेका तव्हां मुख़्तसर लफ़्ज़नि में पुछणु चाहियो था त पलीअ साहिब हिकिड़ो, इन करे मां हुनजे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु कयो त ही वॉज़ अ फिनोमिना, हू हिकिड़ो फ़र्दु न हो, हू हिकिड़ो लकाउ हो जो हिकिड़ो माण्हू एतिरो घण तरफ़ो हुजे ऐं घण पासाऊं हुजे ऐं उहो पंहिंजे हर पासे में एॾो कमाल ऐं बाकमाल हुजे, इहो तमामु घटि थींदो आहे दुनिया में। वॾा माण्हू थियनि था, उहे हिकु पासे में कमाल थियनि था त ॿिए पासे में वरी उन्हनि में एॾो कमाल नथो हुजे। पर रसूल बख़्श पली जो बतौर हिकिड़े अदीब जे, बतौर हिकिड़े मुफ़क्किर जे, बतौर हिकिड़े आलिम जे, हिकिड़े स्कॉलर जे, बतौर हिकिड़े इनकलाबी दाहे जे, बतौर हिकिड़े अॻवान जे,
बतौर इन्हनि सभिनी पासनि खां जिदोजहद करणु हुजे ऐं हिकमत अमली ठाहींदड़ हुजे, तव्हां जेके पासा खणंदव ऐं एॾी रेंज इल्मी तरह हुनजे सब्जेक्ट्स जी वसी आहे, अदब, सियासत, फ़लसफ़ो, साइंसी सोच, तारीख़, इनकलाब, जंगियूं ऐं मतिलबु हिकिड़ी वॾी बिल्कुलु। अच्छा तसौफ़ जी शाइरी जी आदा जामी, असां कंहिं बि सियासी पार्टी में घटि ॾिठो आहे त सियासी पार्टीअ जे सभिनी कारकुननि खे किताब ॾिना वञनि, उनखे पढ़ायो वञे, उनखे ट्रेंड कयो वञे। ऐं असां ख़ासि तौर ते सिंध जी ॻाल्हि कंदासीं त असां कंहिं बि अहिड़ी ॿी पार्टी खे न ॾिठोसीं जेके असां चवंदा आहिनि त जेके बि पलियो साहिब जी पार्टी में रहिया त उहे जेतिरा बि दोस्त हुया असां उन्हनि खे ॾाढो कॉन्फिडेंट ॾिठोसीं, किताब उन्हनि जा पढ़ियल त ज़ाहिर आहे पंहिंजे उस्ताद खां जेका उनखे सिखिया मिली उहा डिफरेंट आहे, उनजो कॉन्फिडेंस लेवल डिफरेंट आहे। इहो छा पूरी पार्टी जो मैकेनिज़म हुयो, मंशूर में शामिल हुयो, या हर कारकुन जी पंहिंजी पंहिंजी इनफरादी बि या मोहबत जो इज़हार हुयो? तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे ऐं सुठो पासो पलीअ साहिब जो खयो आहे। ॾिसो, हुनजो सबबु असांखे सम्झणो पवंदो ऐं ख़ासि तौर ते नए नस्ल खे सम्झणो पवंदो ऐं हिन दौर जी सियासत खे सम्झणो पवंदो त रसूल बख़्श पली जो को रवाजी सियासतदान न हो, हुनखे मिड़ई सियासत करण जो को शौक़ु न हो। इन करे हुनजी सियासत, हुनजो सियासी अमल, हुनजो सियासी फ़िक्र उहो को मिड़ई रवाजी जेका सियासत थिए थी उन क़िस्म जी न हुई। हुनजो बुनियादी सबबु इहो आहे त हू हिकिड़ो इनक़िलाबी सियासतदान हो। हुनजो जेको विज़न हो उहो समाज खे तब्दील करण वारो विज़न हो। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई त हू पंहिंजे कारकुननि ते एॾी महिनत कंदो हो, जंहिंमें मां पाण बि शामिलु आहियां। असां सां ॾींहंनि जा ॾींहं, सालनि जा साल, ॾहाकनि ताईं, ऐं मतिलबु हिकिड़े आम खां आम सादे ॿार कारकुन खां वठी ऐं वॾे खां वॾे माण्हू ताईं हू इहा महिनत माण्हुनि ते कंदो हो। छाकाणि त रसूल बख़्श पली जो इहो उनजो गहरो इहो ॾाहप ऐं इदराक हो, सम्झंदो हो त हिकु सियासत जो मक़सदु हिकिड़ो नओं समाज अॾणु आहे ऐं उन नए समाज जी अॾावत हिकिड़े नए इंसान खां सवाइ मुमकिन न आहे। इन करे रसूल बख़्श पली जे सॼी उमिरि पंहिंजो पाण खे बि हिकिड़े नए इंसान तौरु तख़लीक़ कंदो रहियो ऐं जोड़ींदो रहियो ऐं रोज़ ठाहींदो रहियो ऐं हो पंहिंजे आस पास माण्हुनि जे लाइ बि हिकिड़ो ॼण त पारस हो, जो जंहिंखे बि तूं पारस ऐं लोह हुजे सिनी त सोन थियां ऐं करे जेके बि हुनजे आस पास माण्हू हूंदा हुआ उन्हनि खे पारस वांगुरु, छो त हुनजो फ़िक्र इहो हो त नए इंसान खां सवाइ नओं इनक़लाबी समाज जुड़णु मुमकिन न आहे। बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं। अच्छा, तव्हां मूंखे यादि आहे त कुझु जॾहिं पलीजो साहिब जी वफ़ात खां कुझु वक़्तु पोइ हिकु तस्वीर शेयर कई पलीजो साहिब जी, जेका कीचड़ ते हुनजी स्विमिंग जो स्टाइल हुयो ऐं उन ते तव्हां ॾाढी सुहिणी अर्पना बि ॾिनी हुई पंहिंजे लफ़्ज़नि जी। मां चाहींदुसि त उहा ॻाल्हि फेसबुक खां हटी करे अॼु स्क्रीन ते सभिनी दोस्तनि खे ख़बर पवे त हू स्विमिंग में या ॿियनि कहिड़ियुनि कहिड़ियुनि फिज़िकल एक्टिविटीज़ में बि ॾाढा माहिर हूंदा हुया। यादि आयो? असल में सजाद उहो वाक़ियो ॾाढो दिलचस्प आहे। उहो वाक़ियो ॾाढो दिलचस्प आहे। 1991 जो साल हो। पलीअ साहिबु तमामु घणो ज़िंदा दिलि माण्हू दीप बि हुयो। अक्सर चवंदो त हली घुमूं कि न। पोइ असां कींजर जो प्रोग्राम ठाहियो। पलीअ साहिबु हो, मां हुउसि, डॉक्टर बख़्त जमाल हो, ॾाढो कादिर रांटो हो, मामो आरब कीड़ानो हो ऐं मोहम्मद ख़ान बुरगड़ी हो, साईं ख़ादिम टालपुर हो। इहे सभई दोस्त गॾु हुआसीं। साईं मोहम्मद अली पल हुयो सांगड़ वारो। इहे सभु दोस्त गॾु हुते वियासीं। पोइ उते कचहरियूं, लतीफ़ साईं हू पलीअ साहिब जो तवील हिकिड़ो उन ज़माने कचहरीअ मुंड ते जेको कमाल भरपूर शइ हुई ऐं मूं जो तफ़सीली सफ़र बि लिखियो हुन ॻाल्हि जो। पर उहो जेको तव्हां फोटू ॻाल्हि कई आहे त थियो हीअं त असां घुमणु वियासीं उतां सभु गॾिजी पलीअ साहिब वटि असां गॾिजी नूरी जे मज़ार ते। उते नूरी जे मज़ार ते पलीअ साहिबु ओचितो, हालांकि मूंखे चई त तोखे मां तरणु सेखारियां थो ऐं सभु दोस्त बीठा हुआ, मूंखे तरणु सेखारियईं पर मूंखे सेखारणु कोन आयो। पलीअ साहिबु उन में जंप कयो, टपो ॾिनो ओचितो त मां मथे बीठो हुउसि नूरी जी मज़ार ते ऐं पलीअ साहिबु को वॾो ख़बर न हुई असांखे त को वॾो कमाल जो स्विमर बि हुयो। ऐं ज़ाहिर जुमशाही जो माण्हू हो, तुंहिंजे पासे में ढंढ ई त हुन नंढापण खां वठी इहे हुननि खे सिखिया हुई। त हुनजो उहा बटरफ्लाई वारे अंदाज़ में जेका हुन तरणु शुरू कयो त मूं मथां ई ओचितो लम्हे ते, बसि उहो लम्हे जी ॻाल्हि हुई। कैमरा ई त मूं
त मूं उन तस्वीर कढी वरिती, उहा तस्वीर जो निकिरी वई पोइ जॾहिं उहा तस्वीर साफ़ थी त हैरत अंगेज़ तस्वीर रही। ऐं पलीअ साहब खे पाण खे ॾाढी वणंदी त पलीअ साहब जो अहिड़ो फोटो शायदि ई को विरले हुजे जेको रेयर फोटोज़ में उहो मां चई सघां उहो मूं कढियो, सभु दोस्त गॾु हुआ हुते ऐं उहो पाण खे ॾाढो वणंदो हुअसि, फोटो तस्वीर वणंदी हुअसि। अच्छा, हाणे उहो हिकिड़ो लम्हो जी हसीन लम्हो जेको महफ़ूज़ थी वियो कैमरा में। जी हाणे आख़िर में जामी भाउ पलीजो साहब जो अहिड़ो कहिड़ो पैगाम जेको तव्हांजे तवसु सां असांजे नौजवाननि खे अॼु ख़बर हुजणु खपे? ॾिसो, पलीअ साहब जो सॼो वजूद हिकिड़ो पैगाम आहे, हुनजी सॼी हयाती हिकिड़ो पैगाम आहे, हुनजो सॼो अमल ऐं हुनजो कलम ऐं हुनजी तहरीर ऐं तक़रीर सॼो हुनजो पैगाम आहे। ऐं उहो पैगाम हिकु सिट में इहो ई आहे त रसूबख्श पली जे हिकु नए समाज जी अदावत लाइ इनक़िलाबी तरह सोचियो, इनक़िलाबी तरह अमल कयो, इनक़िलाबी तरह लिखियो, इनक़िलाबी जज़्बे सां पढ़ियो। इन करे हिकु नए इंसान ऐं हिकु नए समाज जी अदावत, नई दुनिया जी अदावत रसूबख्श पली जो ख़्वाबु हो, जीअं समूरनि इनक़िलाबनि जो ख़्वाबु थींदो आहे। उन में हुन रंग नवां भया पंहिंजा। त मां सम्झां थो त जेकॾहिं को बि हिन समाज जो नौजवान, को समाज जो माण्हू पाण खे हिकिड़ो नओं इंसान ठाहिणु, नओं इंसान इनक़िलाबी माना में, रोशन ख़्याल माना में, तरक़ी पसंदि माना में, जेकॾहिं उहो इन वाट ते आहे त मां सम्झां थो त उहो रसूबख्श पलीअ जी वाट ते आहे। ऐं जेको बि माण्हू उन बुनियाद ते हिन समाज जी अदावत में पंहिंजे पति जो किरदारु अदा करे रहियो आहे या करे रहिया आहिनि, त इहो मुंहिंजी वात आहे त रसूबख्श पली जे फ़िक्र जो जोहर इहो आहे त हिकिड़ो नओं समाज, हिकिड़ो मुनसिफ़ाना, हिकिड़ो गैर तब्क़ाती, हर क़िस्म जी ग़ुलामी खां आजो, हर क़िस्म जी अक़ीदे परस्ती खां आजो, हर क़िस्म जी जहालत खां आजो हिकिड़ो बहकंदड़, जीअरो, ख़ुशबूदार, उगाह वारो, हिकिड़ो इल्म ऐं ॾाहक वारो जेको ऐं आज़ादु समाज जेको आहे, उहो समाज ऐं ओड़ो फ़र्द, इहो हुनजो ख़्वाबु हो, इहा हुनजी तालीम जो जोहर हो। ऐं मां सम्झां थो त इहो ई असांखे उहो ॾेई वियो आहे विरसो, जेको असांजे हिन दौर खे, ईंदड़ दौरनि खे पंहिंजे हीअं सां हंडाइणो आहे ऐं उन वांगुरु थियण जी कोशिशि करणी आहे। वॾी महिरबानी अदा जामी, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। ऐं यारपन आहे, तव्हांजी मोहबत आहे ऐं जेका सिखिया आहे, इल्मु आहे, जेको असांजो उहो वक़ूफ़ आहे जेको असांखे वॾनि खां मिलियो आहे, त सची ॻाल्हि आहे त असां हुनजे उस्ताद खे, उनजे रुतबे खे मञता ॾियूं ऐं मञूं, इहा वॾी ॻाल्हि आहे। वॾी महिरबानी जामी भाउ, अलाह तव्हांखे आबाद कंदो। ॾाढो सुठो लॻो, ॾाढे सुठे लफ़्ज़नि में, अंदाज़ में तव्हां पलीअ साहब खे लाइफ ते, उनजी लाइफ स्टाइल ते ॾाढो सुठो ॿुधायो। त पलीअ साहब डिफरेंट लीडर रहिया आहिनि असां। हाणे उहे लीडर्स जेके आहिनि उहे घटि ॾिठा, जिते एतिरी डेडिकेशन सां ऐं मुख़्तलिफ़ तहरीकुनि में पार्टिसिपेट कनि था। पलीजो साहब जी जीअं जामी चांडियो साहब बहितरीन क़िस्म जो को ट्रिब्यूट उन्हनि खे पेश कयो, ज़ाहिर ॻाल्हि आहे उहा उनसियत ऐं उहा ईअं चइजे त वेझड़ाइप उन्हनि जी रही। मुंहिंजी उन्हनि सां सिर्फ़ु हिकिड़ी मुलाक़ात थी हुई 2010 में, ऐं जहिड़ी तरीक़े सां मूं सिर्फ़ु उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि चई न त वी फील सो प्राउड अबाउट यू, कि असां तव्हांखे पंहिंजो एसेट सम्झंदा आहियूं। त उहो वाक़ई सिंध जी नॉलेज एतिरी घणी हुई उन्हनि वटि, रिसोर्स हुया उहे सिंध जा, ऐं हिकिड़ा वाक़ई हिकिड़ो अहिड़ो असासो हिकिड़ी शख़्सियत जी सूरत में जंहिंखे सिंध तमामु घणो मिस कंदी हूंदी। जॾहिं खां टीवी चैनल्स आया, सिंध जे पाणी जा इशूज़, सिंध जे ॿियनि मसइलनि ते हू एतिरे सुठे तरीक़े सां सिंध कॉज़ जो ऐं सिंध जो केस अॻिते वधाईंदा हुआ त माण्हू लाजवाब थी वेंदा हुआ त इन्हनि जे दलाल जो जवाब छा ॾियो हर फोरम ते। ऐं मां त पलीजे साहब खे जेतिरे हद ते मूं ॾिठो त मां चवंदोसि त ही इक़्तिदारी सियासत जी लालच उन्हनि वटि न हूंदी। हुनजो मक़सदु हूंदो हो त सिंध जे नौजवाननि खे सिंध जे मुतालिक़ त छा बल्कि दुनिया जे जेका बि इल्म आहिनि उनजी ॼाण हुजणु तमामु ज़रूरी आहे। सिंध जे नौजवाननि खे इहो कन्विंस करणु कि तव्हां पंहिंजो आवाज़ वधीक सघारो बणायो, धरती खे ओन कयो। जेके मौजूदा तव्हांजे मथां हुकुमरान आहिनि उहे तव्हां सां छा छा ज़्यादतियूं कनि था। MRD जी तहरीक में बि पलीजो साहब जी अवामी तहरीक जो तमामु बहितरीनु किरदारु रहियो। वरी उन्हनि जी जेका हिकिड़ी चइजे ज़िंदगी जो जेको हिकिड़ो ॿियो साइड हुयो, जी ज़रीना बलोच सां जेको उन्हनि जो हिकिड़ो रिलेशनशिप रहियो, ऐं जहिड़ी तरीक़े सां हू औरतुनि खे हमेशह इम्पावर करण जी ॻाल्हि कंदा हुया, उहो बि हर पासो बिल्कुलु सिंधियाणी तहरीक हुजे ऐं ॿिया जेतिरा बि औरतुनि जे हवाले सां तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई अमीर, त हुननि जो मौक़िफ़ इहो ई हमेशह रहंदो हो त भई असांजो जेको मुआशिरो आहे उहो औरत ऐं मर्द जे गॾु हलण खां सवाइ मुतवाज़िन न आहे ऐं उहो मुमकिन आहे, मुकमल न आहे। सो हैदराबाद मां आदा जामी हुयो ऐं हैदराबाद जो चिकन वरी अदी नसीम वटा जी अदी नसीम एतिरो शोर एतिरो म्यूज़िक पियो वॼे, यानी कि अॼु ज़बरदस्त हैदराबाद चिकन ठहे पियो। इहो हाणे शोर न थिए त पोइ ख़बर कीअं पए हैदराबादी चिकन आहे।
सही बिल्कुलु किथे पहुती आहे असांजी डिश पहुची वई रेडी थी विया रेडी आहे ज़बरदस्त 30 मिनट्स वारी डिश आहे इहा त 30 मिनट्स वारी डिश आहे M9 मोटरवे खां पोइ हैदराबाद जो चिकन बि हाणे कराची जल्दी पहुचंदो छो जो तव्हांजो ट्रैवलिंग डिस्टेंस जेको आहे उहो घटिजी थो वञे घटिजी आहे अदी नसीम जी अदा इहो जेको तोसां चिकन ठाहिया आहे इहो कितले माण्हू खासनि घणे माण्हुनि जे लाइ दावत कई हुई तोसां तकरीबन 10 माण्हू तो 10 माण्हू खा सघंदा 10 माण्हू हा 10 माण्हू ज़बरदस्त इहा अदी थोड़ा हल्का हथ रखो न सही आहे कंदी विया ये 2 माण्हू उते काफ़ी है ना अध किलो चिकन 2 माण्हुनि जे लाइ काफ़ी है अध किलो चिकन सिर्फ पके हा न त पिछे सिर्फ चिकन त पिछे 2 माण्या कंदा वे हिकड़ा माण्हू खा सघंदा हा 2 माण्या लाइ बि पिछे भी घणी है पर अध किलो चिकन जे लाइ पाणी वसल टमाटर उहे माना किलो त समझो ॿिया शइ ऐड करे छॾियो वे हा अलूं जो पानी ऐड कितोसीं मसाले ऐड कितोसीं मसालन जे करे असां थोड़ा सा पानी ला रखियोसीं न त मसाले तेज भले ये स्पाइसी आहे या नॉर्मल इन जो नॉर्मल मसाला वगैरह स्पाइसी भी और नॉर्मल भी वधीक हूअं स्पाइसिस खाइण बि सही न आहिनि पेट लाइ छा ख़्याल आहे हा न हिन में वधीक हिकिड़ो चमचो जेको विधो आहे हिन में मसालनि में जेको बि चमचो विधो आहे हिकिड़ो विधो आहे तव्हां स्पाइसी खाईंदा आहियो या नॉर्मल न मां नॉर्मल खाईंदा अच्छा हा असां स्पाइसी केर खाईंदो स्पाइसी स्पाइसी तव्हां स्पाइसी खाईंदा छो हा मां स्पाइसी खाईंदी आहियां पर एतिरो बि न की अखियुनि में पाणी अची वञे जॾहिं असां रमज़ान ट्रांसमिशन कईसीं त असां वटि जेका डिश ईंदी हुई त हुन में एक्स्ट्रा मसाला ऐं एक्स्ट्रा शयूं तव्हां यूज़ कंदा हुया या हिकु ॾींहुं तव्हां वठी आयो असां वटि हलीम खणी आयूं त उन में बि जेके हलीम त उहो स्पाइसी हूंदो आहे जेसि ताईं स्पाइसी तव्हां हुनखे जहिड़े तरीक़े सां ॿियो स्पाइसी ठाहियो त असां सिर्फ़ु तव्हांखे ॾिठोसीं पिए बाक़ी असां चयो त असां डेडिकेट कयोसीं त तव्हां असांजे पारां तव्हां ई खाई छॾियो घरां तव्हां खणी आयो अक्सर सॉफ्ट नेचर माण्हू जेके हूंदा आहिनि उन्हनि खे स्पाइसी खाधो वणंदो ओ माय गॉड मुंहिंजी तारीफ़ करे छॾियो सॉफ्ट नेचर माण्हू मसाला हमीर थोरो हिन ते वरी सोचिजे तव्हां इन ॻाल्हि खे तव्हां स्टडी कजो तव्हां बि मुंहिंजी तारीफ़ करे वठंदा कयो कॾहिं कॾहिं नेचर माण्हू ऐं स्पाइसी खाईंदा हुजनि इहा मां पहिरियों दफ़ो ॿुधो आहे हे त खून ख़्वार माण्हू जेके हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त मसाला बोटी करे हुनखे टक 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 करे अच्छा जेके स्पाइसी खाईंदा आहिनि उहे स्लिम बि हूंदा आहिनि चवंदा आहिनि इहो तव्हां मुंहिंजे लाइ था चओ मुंहिंजे ख़ाली पाण ॿिन्ही लाइ सिंधी क्यूज़ीन बहरहाल हिकिड़ी बैलेंस्ड क्यूज़ीन हूंदी आहे ऐं सिंधी क्यूज़ीन में साउथ इंडियन फूड जे मुक़ाबले में या इंडियन फूड जे मुक़ाबले में हिकिड़ो ईअं चइजे त असांजी ॾाढी मज़ेदार क्यूज़ीन हूंदी आहे बोड़ जेको अदी नसीम ठाहे पई उहो जनरली जेको असां सालन ठाहींदा आहियूं उन में तव्हां ॾिसो त कोशिशि हूंदी आहे त पटाटो उनखे बैलेंस करे छॾे सही आहे ऐं थोरो अधु गिलास पाणी जो वधीक विझी छॾियोसि त अगरि महिमान अची वियो त बसि सिर्फ़ु पाणी जो इज़ाफ़ो करिणो हूंदो आहे बाक़ी शयूं पाणी ठही वेंदियूं न ॿियूं शयूं जीअं वेजिटेबल्स वग़ैरह आलू वग़ैरह इहे बि विझी सघजनि था सिंधी बोड़ हुजे हिन में आलू न हुजे त इनकम्प्लीट फील तव्हांजी फेवरेट डिश कहिड़ी आहे मूंखे सची ॻाल्हि आहे मां ॾाढो कंटेंटेड माण्हू आहियां मूंखे जेको मिली वञे बुख में फेवरेट बि त कुझु हूंदो आहे न मां दही बड़ा मुंहिंजा फेवरेट आहिनि ऐं बिरयानी में बि ख़ासि तौर ते जेको यखनी पुलाव हूंदो आहे उहो ॾाढो उहो वधीक मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे यखनी अगरि केरु ॾे वञा त पोइ यखनी पुलाव खे ज़रूरु उन में शामिलु कजो ऐं जेकॾहिं उहो मटन में हुजे मटन बिल्कुलु सही गरियल हुजे न त बसि पोइ उन लाइ ख़बर आहे मटन में जेको पुलाव वर्ल्ड ओवर कंसिडर कयो हूंदो आहे ताजिक पुलाव हूंदो आहे जेको मटन में उहो ठाहींदा आहिनि ताजिक पुलाव ताजिकिस्तान जो दुश्मन वारो सही अच्छा पोइ ताजिक में जो है न वो भी हूंदियूं आहिनि न ड्राई फ्रूट्स उहो अफ़गान में बि हूंदियूं आहिनि पर ताजिक वारा बि आहिनि जेके पर्शियंस आहिनि उहे बि ड्राई फ्रूट जो इस्तेमालु घणो कंदा आहिनि पर जीअं अदा सजाद चयो त पुलाव उन्हनि खे बसि खपे ऐं यखनी जो ठहियलु हुजे त बहरहाल ॾाढो सुठो ऐं ॿुधाईंदा रहो अॼु रसूल बख्श कॉलेज साहिब जी 3 वर्सी आहे जंहिंमें अदा जामी चालीहो सां असां वीडियो लिंक ते कचहरी कईसीं ॾाढी कोशिशि रही आपा कामरेड नज़ीर कुरैशी साहिब सां बि असां वीडियो लिंक ते या हुन सां सिलसिलो जोड़ियो आहे रसूल बख्श कॉलेज साहिब सां पर कुझु टेक्निकल इशूज़ आहिनि ऐं उन्हनि जी मसरूफ़ियतूं आहिनि या बहरहाल उन सां ॻाल्हि ॿोल थी सघी इंशाल्लाह वरी सिलसिला रहंदा ऐं सिर्फ़ु हिकु ॾींहुं न आहे असां पंहिंजे उन्हनि वॾनि जेके लीडर्स हूंदा आहिनि हमेशह वक़्तु हूंदो आहे असां वटि ऐं सिख्या जा घर रहिया उन्हनि जा शागिर्द उन्हनि जा कारकुन उन्हनि जा साथी बि उनजो असरु रखनि था ऐं उहा ख़ुशबू ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि जेको हुननि सिख्या वरिती हूंदी आहे सो बहरहाल वॾी महिरबानी अदी नसीम
हैदराबादी बोर्ड तयार थी वियो बोर्ड तयार थी वियो ऐं हमीर भाउ ताजिक असांखे मटन कॾहिं न कॾहिं ताजिकिस्तान में वठी वेंदो या हिते को आहे जेको इहो ठाहींदो आहे त उते तव्हां दावत कंदो नेशनल डिश आहे न उतां जी किथां न किथां खाई वठंदासीं दुशंबे में हितां ई दोशंबे में हलणो पवंदो एग्जैक्टली दुशंबे हलणो दोशंबे ये रशियन है ना ओ, ताजिक? भले। ताजिकिस्तान सेंट्रल एशियन कंट्री हाणे रिसेंटली उन जा सदर पार्ट्स थी आहे रशिया जा अच्छा हाँ उन में ताजिकिस्तान USSR में उज़्बेकिस्तान तुर्कमानिस्तान ऐं यूक्रेन इहे जेके मुल्क अलॻि थिया पोइ हाणे रशिया में दुशंबे वो चवंदा आहिनि काफ़ी ब्यूटी आहे रशिया न तव्हांखे वञणु घुरिजे मां त बसि सुभाणे कोशिशि कयां थो त रशिया वञा जी दोस्तो हिन सां गॾु असांजो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे ऐं इनशा ताला उमेदु आहे त सूमर जो ॾींहुं हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे ॾाढो एनर्जेटिक हुजे तव्हांजो असांजो सभिनी जो कोशिशि कंदासीं त ज़रूरु कामयाबी मिलंदी पंहिंजे मेज़बाननि खे ॾींदा इजाज़त पंहिंजो ऐं पासे वारनि जो खोड़ सारो रखिजो ख़्यालु तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़ अल्लाह ने